दोस्तों, जीएस सिंधी ॿोली। अॼु असां सिंधी नॉवल जे हवाले सां थींदड़ जदीद तजुर्बनि जे नाई स्ट्रीम में तव्हां सां लाइव आहियूं। अॼु जेको असांजो स्ट्रीम जो मौज़ू आहे उहो असांजो नॉवल आहे उजामियो ॿरां। डॉक्टर ज़फ़र जुणे जो हुनजो लेखक आहे। उन हवाले सां असां सां गॾु सिंधी ॿोली जा मशहूरु नक़ाद साईं अकबर लिगारी साहब मौजूदु आहिनि। ऐं जेको आहे सो सर वेलकम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु आहियूं। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? जी सर, फर्स्ट क्लास। अच्छा दोस्तों, हिन नॉवल ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु अख्तर हफ़ीज़ सिंधी ॿोली जा मशहूरु नॉवल निगार ऐं कहाणीकार अख्तर बि असां सां गॾु आहिनि। अख्तर, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो तव्हां? जी आऊं ठीकु आहियां। तव्हां कीअं आहियो? हा, मां बिल्कुलु ठीकु। तव्हांजे आवाज़ मां लॻे थो तव्हां ठीकु न आहियो। हा, मिड़ई मौसम जे करे थोरो। सही। अच्छा दोस्तों, असां जेको आहे सो साईं ज़फ़र जुणे जो साहब जो वेट पिया कयूं। जीअं ई साईं असांखे जॉइन था कनि त असां ही लाइव स्ट्रीम शुरू कंदासीं। इन में असांजो जेको पहिरियों सेशन हूंदो उहो आहे रीडिंग जो। असां हिन नॉवल मां कुझु टुकड़ो रीड कंदासीं ऐं उन खां पोइ जेको आहे सो इन ते असां ओपन डिस्कशन कंदासीं ऐं आख़िरी सेशन में तव्हांजा सवाल बि खणंदासीं। महिरबानी करे लाइव चैट में तव्हां असांखे पंहिंजा सवाल मोकिलियो। असां उन्हनि खे एंटरटेन कंदासीं ऐं जेको आहे सो हिन लाइव चैट के स्ट्रीम के तव्हां शेयर कंदा हलो जीअं वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुचे। त इन हवाले सां जेसिताईं सर असांखे ज़फ़र साहब जॉइन कनि, पाण मुंहिंजे ख़्याल में रीडिंग जो सेशन शुरू करे छॾियूं। अख्तर, तव्हां वटि आहे नॉवल? जी मूं वटि आहे, नाविल आहे। हा, तव्हां इन मां रीड कयो। हा, हिकिड़ो मिंट। हिन जो हिकिड़ो टुकड़ो आहे जेको मूं लिखियो, उहो आऊं पढ़ां थो। हा, ही हिकिड़ो हिन जो सर, आऊं तव्हांजे चोथे बाब। बैकग्राउंड में नॉइज़ आहे थोरो। हा हा, ही हिकिड़ो हाणे सही आहे आवाज़? जी जी अच्छा। अख्तर। हिकु भेरे डिपार्टमेंट तरफ़ां कराची पिकनिक ते वियासीं। जेतोणीकि उन ज़माने में पिकनिक ते वञण खे कामरेड चङो कोन सम्झंदा हुआ, ही ॻाल्हि बि अहिड़ी हिकु पिकनिक जी आहे। हू उन ॾींहुं एॾो त ठही आई हुई जो जॾहिं आरसी में ॾिठो हूंदाई त आरसी बि कंहिं कैफ़ियत जे दॿाउ में अची आरस बॻो हूंदो। जॾहिं ॿिया छोकिरा ऐं छोकिरियूं समुंड जी मस्तु छोलियुनि सां खेॾण लॻा त हुन सैंडल लाहे हथ में कयो ऐं हिकु मोट खाधल छोली में पेर पुसाए मोटी ऐं चयाईं, हल त हली चांहि पियूं। होटल ते आयासीं पर ॾाढी पीउ हुई। हिकु फैमिली उथी त ॿेरे असांखे पासे ते ॿ कुर्सियूं रखी ॾिनियूं। हुन पंहिंजे पंहिंजी माउ केप लाहे झोलीअ में रखी ऐं खाॿे हथ सां चोटी छिके वरी पाताई। आउं खेसि ॾिसंदो ई रहियुसि। ॾिठमि त हुन जे कननि में पोपट जी शिकल वारा फुल पातल हुआ। मूं टोक कंदे चयोमांसि, तूं कॾहिं खां पुराण पसंदि थी आहीं? छो, छा थियो? हुन वाराणियो ऐं पर्स सेरे सवलो कयईं। चयोमांसि, टाइम थी ॿुधाए। हुन अणलिखी मुर्की ऐं समुंड ॾांहुं ॾिसंदे चयाईं, तारीख़ बिना सियासत कहिड़े कम जी? माना मूं उतावलो थींदे चयो। हुन ॾाढे धीरज सां ॻाल्हाइण शुरू कयो। सिंध देश सदियुनि खां क़ाइम ऐं दाइम आहे। हिन मुल्क केतिरियूं ई हुलाऊं, काहूं, जफ़ाऊं ऐं वफ़ाऊं ॾिठियूं आहिनि। पूरो थियो।
मुंहिंजी रीडिंग पूरी थी वई कलीम। हेलो, मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी तव्हांजो आवाज़ सर तव्हांजो आवाज़ अचे पियो? जी जी, रीडिंग पूरी थी वई मुंहिंजी, चए पियो। हा, हिकु मिंट तव्हां कनेक्ट कयो त ई साईं ज़फ़र जुणेजा साहब खे प्रॉब्लम आहे, जी टेक्निकल जी, इशू हा अची ठीकु वियो आहे। सर अकबर साहब तव्हां पहिरियों इनिशियल कमेंट ॾियो। हा भले मां सम्झां थो ज़फ़र साहब लाइन ते अचनि ऐं ॿी ॻाल्हि त पंहिंजो आवाज़ इको पे कयो, पोइ ख़बर न आहे तव्हांजे या कली जे पंहिंजो हफ़ीज़ जे। ज़फ़र साहब अची विया आहिनि लाइन ते? खणे ज़फ़र साहब खे लाइन ते वठो त पोइ भले अकबर साहब शुरू करे न हुन ते। रज़ाक सहतो साहब पंहिंजो पको ग्राहक आहे। जी जी, उहो बाक़ाइदगी सां ॾिसंदो आहे पंहिंजी स्ट्रीम, ऐं पोइ वरी फ़ोन ते बि डिस्कस कंदो आहे इन ते। हा न न बिल्कुलु संदसि महिरबानी, तमामु सीनियर राइटर आहे ऐं अॼुकल्ह मूं वांगुरु लॻे थो त कमनि कारियुनि अच्छा, खां सॉरी दोस्तो, पोइ ज़फ़र साहब असांखे ज्वाइन कनि पिया, ही जेको आहे उन्हनि सां थोरो टेक्निकल इशू अची वियो आहे। मां अकबर साहब खे चवंदुसि त तव्हां शुरू कयो सर, तेसिताईं ज़फ़र साहब असांखे ज्वाइन करे वठनि था विच में। अच्छा अच्छा, भला ज़फ़र साहब असांजी जेका हले पई ट्रांसमिशन उनखे ॿुधनि पिया या न, न? उन में उहो जेको आहे थोरो उन्हनि खे स्ट्रीम यार्ड सां प्रॉब्लम अची वियो आहे। तव्हां 2-3 मिंटनि में सर ज्वाइन करे वठंदा। तेसी ताईं मां सम्झां थो त कोई को ॿियो ॿियनि शयुनि ते कुझु या ओवरऑल कुझु को जी सवाल जी, जवाब तव्हां भले ॻाल्हायो त मां सर खे गाइड करे वठां थी। पोइ उनजी राइटर जी मौजूदगी जॾहिं असां कई आहे त उनजी मौजूदगी हुजे त जी उन जी, सर मौजूदगी में जेतिरो तव्हां वधीक थोरो डिस्कस कयो। हा मां जनरल हिकिड़ो इहो ॻाल्हि सोची पे त हींअर तव्हां मां कंहिं स्टेटिस्टिक्स ठाही आहे त 2023 में केतिरा टोटल नॉवेल अची चुका आहिनि हेसि ताईं? सर इन में जेका लिस्ट जेका मुमताज़ साहब रखी न, उन में हुन 25 जो अंग ॼाणायो आहे। अच्छा हा, उहो उन्हनि में हुन सॼा नाविल बि रखिया हुआ, ऐं उहा उन लिस्ट सां गॾु उनजी लिस्ट पंहिंजो वाल ते पियल अथव। जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त तव्हांखे ख़बर पइजंदी, या तव्हांखे आउं लिंक मोकिले छॾींदुसि। उनमें हुन 25 जो अंग ॼाणायो आहे। अच्छा ठीकु आहे। मूं जेके मूं वटि जेके ख़रीद कया 24 त हाणे साईं ज़फ़र साहब असांखे ज्वाइन करे चुका आहिनि। हेलो सर, ज़फ़र साहब सलाम अलैकुम सर, आवाज़ अचे पियो तव्हांखे? साईं बिल्कुलु अचे थो पियो। जी, वेलकम सर, वेलकम टू द स्टूडियो। ऐं जेको आहे सो सभिनी खां पहिरीं भलेकार ऐं नए साल जूं मुबारकूं। ऐं जेको आहे सो असां तव्हांजे नाविल मां असांजो हिन स्ट्रीम जा 3 भाङा हूंदा आहिनि। उन में पहिरें भाङे में असां नाविल मां रीड कंदा आहियूं। अक्सर उन नाविल मां रीड करे चुका आहिनि हिकिड़ो टुकड़ो, ऐं हाणे असांजो जेको ॿियो सेशन आहे उन में जेको आहे सो असां नाविल ते ओपन डिस्कशन कंदासीं। ऐं उन हवाले सां असां सां गॾु सिंधी ॿोली जा मशहूरु नक़ाद आहिनि साईं अकबर लगारी साहब, उहे मौजूदु आहिनि। ऐं उन खां अलावा मशहूरु नाविल निगार ऐं कहाणीकार अख्तर हफ़ीज़ बि असां सां मौजूदु आहिनि। त असां हिन नाविल ते ओपन डिस्कशन जो जेको सेशन आहे असांजो, उहो शुरू कयूं था। उन खां पोइ वरी टियों जेको असांजो हूंदो सेशन, उन में असां लाइव जेके ऑडियंस आहे उन जा असां क्वेश्चन्स खणंदासीं। त सभिनी खां पहिरीं हलूं था असां अकबर साहब ॾे। सर, तव्हां हीउ नाविल पढ़ियो आहे, तव्हांजा हिन नाविल जे हवाले सां इनिशियल कमेंट्स, पोइ वरी पाण जेको आहे सो हिन नाविल ते डिटेल में डिस्कस कयूं था। सर अकबर साहब। महिरबानी कलीम साहब, ज़फ़र जुणेजो साहब खे भलीकार। ऐं असांजो फॉर्मेट जीअं ॿुधायो, ऐं उन फॉर्मेट में जॾहिं वरी मुंहिंजी गुफ़्तगू हूंदी आहे त उहा गुफ़्तगू बि 2 हिसनि में हूंदी आहे। हिकिड़ो असां नाविल जो तारुफ़ कराईंदा आहियूं बग़ैर कंहिं कमेंट जे, बग़ैर पंहिंजे कंहिं कमेंट ॾियण जे, सुठो ख़राबु अहिड़ो तहिड़ो उहो बिल्कुलु बि न।
असां सिर्फ़ु नाविल जो असां सिर्फ़ु इंट्रोडक्शन कराईंदासीं, तारुफ़ कराईंदासीं, उन खां पोइ वरी उन नाविल जे मुख़्तलिफ़ शयुनि जे जुज़नि ते ॻाल्हाईंदासीं। त ही नाविल 2016 में आयो हो ऐं मूं उन्हनि ॾींहंनि में 2016 में अचणु शर्त ही नाविल पढ़ियो हो। हिन नाविल जो ईअं खणी चइजे त ही 2 या 3 हिसनि में जेको विरहाइजे हिन नाविल खे, त हिन जो हिकिड़ो हिसो कैंपस नाविल या वर्सिटी नाविल जे तौर ते लिखियो वियो। उहो 19 जो बैकग्राउंड जेको टाइम लाइन आहे, उहा टाइम लाइन जेका आहे उहा जेके वाक़ियात जी टाइम लाइन आहे उहा 1980 वारो ॾहाको आहे। 80 वारे ॾहाके में यूनिवर्सिटी में नौजवान जेके पढ़ंदा हुआ त उन्हनि जो जे लाइ माहौल इहो हूंदो त मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा, मुख़्तलिफ़ नज़रियाती पार्टियुनि जा ग्रुप हूंदा हुआ, बल्कि ईअं चइजे त हिकिड़ी पार्टी जा बि मुख़्तलिफ़ ग्रुप्स हूंदा हुआ। पोइ उहे उन्हनि मुख़्तलिफ़ ग्रुप्स जा मुख़्तलिफ़ नौजवान उन साॻी हिकिड़ी लहर में उहे हूंदा हुआ ऐं सभु पंहिंजे ई ग्रुप खे, पंहिंजे ई गिरोह खे वधीक सही ऐं बहितर ऐं दुरुस्त सम्झंदा हुआ ऐं ओतिरो दुरुस्त न सम्झंदा हुआ। त ही कुझु 5-7 मुख़्तलिफ़ नौजवाननि जूं मुख़्तलिफ़ कहाणियूं आहिनि जेके गॾिजी करे हिकिड़ी कहाणी ठाहिनि थियूं। इन में ख़ुदि जेको थोरो नाविल में हिन राइटर जी थोरी कॉम्प्लिकेशन्स रखी वई आहे ॼाणी वाणी, ऐं उहो सुठी लॻी मूंखे कॉम्प्लिकेशन, छो जो मुंहिंजे ख़्याल में नाविल एतिरो सादो ऐं एतिरो सवलो बि न हुजे जेको आसानी सां पढ़ी ऐं माण्हू उहो आसानी सां पढ़ण वारो नाविल यादि बि न रहंदो आहे। कई पढ़ियासीं, कई ज़हन तां लही विया। त थोरो नाविल ज़हन खे झंझोड़ींदड़ ऐं थोरो गौर सां पढ़ण जो नाविल आहे, छो जो हिन में हिकिड़ो ज़फ़र साहब आहे जेको ज़फ़र जुणेजो साहब जेको हिन नाविल जो राइटर आहे। ॿियो ज़फ़र जुणेजो साहब 3 किरदार तख़लीक़ करे थो, जेके 3 किरदार उहे 3 नाविल जा ईअं खणी सम्झो त उन नाविल जे लिखण जा हिसेदार आहिनि। हिकिड़ो उन्हनि मां उहो ख़ुदि यूनिवर्सिटी जो शागिर्दु आहे, हो यूनिवर्सिटी जो शागिर्दु हो, CSS करे CSS ऑफिसर थी वियो। ॿियो हुनजो क्लास फेलो उहो जेल सुप्रीडेंट या जेलर थी वियो। 3 हुननि जी क्लास फेलो संगीता, उहा वञी घरेलू औरत बनी। इहे 3 ॼणा आहिनि जेके नाविल लिखनि था। लिखे त उन में नाविलिस्ट थो, यानी ज़फ़र जुणे जो हिकिड़ो किरदारु जेको तख़लीक़ कयो आहे उहो नाविलिस्ट जो किरदारु आहे। प्रोटागोनिस्ट जेको आहे उहो नाविल जो किरदारु आहे। उहो नाविल जो किरदारु वरी मुख़्तलिफ़ मुख़्तलिफ़ किरदार तख़लीक़ करे थो, पर उहो नाविल निगार, जॾहिं नाविल निगार चवंदुसि त कंफ्यूजन थींदी त कहिड़ो नाविल निगार, ज़फ़र जुणे जो या नाविल जो किरदारु। त हिते जेॾीमहिल बि आउं नाविल निगार जो लफ़्ज़ इस्तेमालु कयां त तव्हां उहो किरदारु सम्झिजो, ऐं जॾहिं न त ज़फ़र साहब जो ज़िक्र करणो हूंदो त आउं ज़फ़र जुणे जो चवंदुसि, ताकी इहा कंफ्यूजन न रहे। त उहो जेको नाविल जो नाविलिस्ट जेको आहे, हुन में किरदारु जेको नाविलिस्ट जो आहे उहो CSS ऑफिसर आहे ऐं उहो नाविल लिखणु चाहे थो, पर उनखे सम्झ में नथो अचे त आउं नाविल किथां खां शुरू कयां। पोइ हुनजो जेको दोस्त आहे उन सां मुलाक़ात थिए थी ऐं उन दोस्त उनखे ॿुधाए थो त जेल में केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजूं डायरियूं लिखंदा आहिनि। पोइ हू चवे थो त इहो मवादु मूंखे ॾियो। जेलर बि चए थो त मवादु तव्हां खणो ऐं उन मां तव्हांखे कहाणियूं ॻोल्हे वठो, तव्हांजो नाविल जो मवादु मतां मिली वञे हिन में तव्हांखे। पहिरीं त हुनखे संगीता मशवरो ॾींदी आहे त तूं लिखी नथो सघीं। चए थो लिखणु चाहियां थो पर लिखी नथो सघां, छा लिखां? त हू चए थो तूं वञी को इश्क विश्क कर, त पोइ हुन सां तुंहिंजो जेको लिखण जो उत्साह पैदा थींदो। इश्क करण जी हिकिड़ी कोशिशि बि करे थो, पर उहा छोकिरी जल्दी मङणो करे ऐं हली वञे थी, त उहो इश्क बि कामयाबु नथो थिए। ईअं पोइ हू मुख़्तलिफ़ जेके डायरियूं पढ़े थो, नोट्स पढ़े थो, जेल में कैदियुनि जा नोट्स पढ़े थो। जेल में कैदियुनि जा नोट्स जो मतिलबु इहो आहे त हुनजो जेके बि किरदार आहिनि उहे सभु जेल यात्रा करे चुका आहिनि, उहे सभु जेल में रही चुका आहिनि। इहो उनजो करे मूं इहो चयो त हिकिड़ो त वर्सिटी नाविल आहे ऐं ॿियो ही जेल जे किरदारनि ते लिखियल नाविल बि आहे। ॿियो हिसो हुनजो जेल जा किरदार आहिनि। पोइ उनखे मुख़्तलिफ़ मवाद मिलनि था जिन खे सूधे हू नाविल जी जॾहिं शकिल ॾिए थो, त 5-7 अहिड़ा नौजवाननि जूं कहाणियूं आहिनि जिन ते उहो नाविलिस्ट नाविल लिखे थो।
उन्हनि जा बैकग्राउंड मुख़्तलिफ़ हूंदे बि मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। यानी उहे अमीर ख़ानदाननि जा न आहिनि सिवाइ हिक अधु जे, बाक़ी उहे बुनियादी तौर ते ग़रीब ख़ानदाननि जा, बहिराड़ी जा, जिन जा वालिदेन ग़रीब आहिनि, जेके उधार सुधार वठी घर जो सामान विकिणी हुननि नौजवाननि खे पढ़ण जे लाइ मोकिलीनि था। पोइ उहे यूनिवर्सिटी में हर छोकिरो हिकु अदद इश्क बि करे थो। पोइ उहो साॻी जी कैंपस नावलनि में हूंदो आहे, यूनिवर्सिटी आहे, सेंट्रल कैंटीन आहे, सेंट्रल लाइब्रेरी आहे, मारवी हॉस्टल आहे। उहे मंज़र पंहिंजी जॻह ते आहिनि जेके तक़रीबन हिकु जहिड़ा मिलंदड़ जुलंदड़ हर कैंपस नावल में इहे नावल हूंदा आहिनि, लेकिन हुननि जूं ॿियूं कहाणियूं जेके हूंदियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। पोइ उहे जेके किरदार आहिनि उहे जेलनि में पवनि था। हिकिड़ो किरदार त नशो विकिणण जे ॾोह में पकड़िजी पवे थो ऐं पोइ उहो जेल में अचे थो, लेकिन ॿिया किरदार पंहिंजे क़ौम परस्त फ़िकिर सबबु या तरक़ी पसंद फ़िकिर सबबु उहे पकड़बा आहिनि। पोइ उहे टार्चर सहंदा आहिनि, टार्चर सेलनि में पिया हूंदा आहिनि, पोइ वरी आख़िर जेल में पवंदा आहिनि ऐं कुझु उन्हनि मां हिकिड़ो फांसी चढ़ी वञे थो हुन मां। आख़िर में जॾहिं इहे किरदार इहे सभिनी कहाणियूं पूरियूं थियनि थियूं त हिते जेका संगीता जो रोल हूंदो आहे हिन में, जेके मूं चयो त टे किरदार आहिनि जेके गॾिजी नावल ते कमु कनि था। हिकिड़ो जेलर जेको आहे ABW ऐं ॿी संगीता। त संगीता जो रोल हिन में हिकु नावल क्रिटिक जो रोल आहे। ऐं ही बि अजीब ॻाल्हि आहे त ही उन दौर में 2016 में नावल ही आयो त असां वटि मेटाफिक्शन जो लफ़्ज़ शायदि घटि माण्हुनि हुन वक़्तु ॿुधो, पर ही ज़बरदस्त मेटाफिक्शन जो मिसाल आहे। यानी नावल हलंदे नावल ते टेका टिप्पणी थिए पई, अञा नावल हले पियो, अधु नावल बि कोन थियो आहे त उन नावल ते क्रिटिकल रिव्यू बि थिए पियो। जेको कमु जेको असांजो हो नकादनि वारो कमु, उहो जहिड़ो हुन संगीता जे थ्रू ख़ुदि ज़फ़र साहब हल करे छॾियो आहे। त असांजे ॻाल्हाइण जे लाइ हुन में घटि शइ मिले थी। असांखे जे थीम ॻोल्हणा पवंदा, असांखे प्लॉट ॻोल्हणा पवंदा, जेको ख़ुदि ई उहो ॻाल्हाईंदा उनजे वाता संगीता जे वाता चवराईंदा वञनि पिया। ऐं उहो ख़तो किताबत जे ज़रिए थिए थो। त इहो ख़तो किताबत वारो एपिस्टोलरी लफ़्ज़ इहो ज़हन में हा, उहो बि टच आहे हुन में। आख़िरी ख़त जेको हूंदो आहे संगीता जो, आख़िरी ख़त में उन संगीता जी ज़िंदगी पंहिंजी बि हूंदी आहे, यानी उन जो टच बि हूंदो आहे पंहिंजी ज़िंदगी जो, जेका बि सफ़रारी आहे। ऐं उहो ख़बर पवंदी आहे त उनखे कैंसर आहे ऐं उहो आख़िरी ख़त खां पोइ उहो गुज़ारे चुकी हूंदी आहे। हाणे ही नावल जो तारुफ़ आहे। हाणे नावलनि जे किरदारनि ते, नावल जे प्लॉट ते, नावल जे कहाणी ते, नावल जे थीम ते तव्हां चवंदो तव्हां प्लॉट बि चओ पिया, वरी कहाणी बि चओ पिया। जी हा, कहाणी ऐं प्लॉट में बि फ़र्क़ु हूंदो आहे, थीम में बि फ़र्क़ु हूंदो आहे। कहाणी, प्लॉट, थीम इहे अलॻि अलॻि शयूं आहिनि। किरदार साज़ी त इन्हनि ते पोइ ॻाल्हायूं था, ॿिया कुझु दोस्त ॻाल्हाए वठनि त पोइ इन्हनि ते हिकिड़ो हिकिड़ो करे इन्हनि जी छंड छाण कंदासीं। महिरबानी जी, महिरबानी अकबर साहब। अच्छा दोस्तों, पोस्ट मॉडर्न लिटरेचर में मेटाफिक्शन जेको अकबर साहब रेफरेंस ॾिनो आहे, उहो अहिड़ो फिक्शन हूंदो आहे जंहिंमें फिक्शन जे अंदरि ई फिक्शन ते डिस्कस कयो वेंदो आहे, उन करे उनखे मेटाफिक्शन चयो वेंदो आहे। इन हवाले सां जेके दुनिया में मशहूरु मेटाफिक्शन राइटर आहिनि, उन्हनि में हिकिड़ो अमरीकी नावल निगार आहे जॉन बार्थ, जेको मुंहिंजो बि पसंदीदा नावल निगार आहे। ऐं उहो उनखे ही गर्ट्रूड स्टाइन बि आहे। जी जी, उनखे जॉन बार्थ खे चवंदा आहिनि त ही इज़ फादर ऑफ मेटाफिक्शन। ऐं जेको आहे सो उन खां पोइ हिकिड़ो ॿियो अमरीकी नावल निगार आहे कर्ट वेनगट, उहो बि जेको आहे सो स्लॉटर हाउस 5 ऐं उनजो जेको आहे सो ॿियो मदर कोर्ट वॉरेनगार्ट, यस, उनखे बि जेको आहे सो मेटाफिक्शन जे हवाले सां हिकिड़ो अहम नावल निगार सम्झो वञे थो। ऐं जेको उनजो स्लॉटर हाउस 5 आहे ख़ासि करे, उनखे चयो वञे थो त इहो जेको नावल आहे एंटी वॉर नावल आहे। हिकिड़ा त वार जे पस मंज़र में नावल आहिनि,
पर वार जी मुखालफ़त में नॉवल ऐं उहो उन वार ते वरी हिकिड़ो किताबु लिखणु थो चाहे। उहो पाण वार वेटरियन हूंदो आहे, उनजो हीरो जेको हूंदो आहे, ऐं उहो उन ते किताबु लिखणु थो चाहे। ख़ैर उहो त वरी हाणे असां उन ते डिस्कस नथा कयूं। असां चऊं था अच्छा मेटाफिक्शन जे हवाले सां सलमान रुश्दी जा कुझु नॉवेल्स आहिनि, उहे बि उन में अचनि था मेटाफिक्शन में। काफ़ी आहिनि, असां घणा अचूं था, लिखी। जी जी, असां अचूं था साईं ज़फ़र जुणेजो साहिबु ॾे। सर, तव्हां हिकु त पंहिंजे नॉवल राइटिंग एक्सपीरियंस असां सां शेयर कजो, ऐं ॿियो तव्हां पाण हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी अनीस अकेडमी तरफ़ां नॉवल जे हवाले सां, उन में तव्हां चयो त तव्हां हिन में जेको आहे सो नवां लफ़्ज़ ऐड करण जी कोशिशि कई आहे, त उहो एक्सपीरियंस बि प्लीज़ असां सां शेयर कजो। इहे ॿई, हिकिड़ो तव्हांजो राइटिंग एक्सपीरियंस एज़ अ नॉवलिस्ट, छो जो तव्हां रिसर्च वग़ैरह जे कम में त आहियो, पर फिक्शन लिखण जो एक्सपीरियंस, ऐं ॿियो इहे जेके नओं वर्ड्स जेके तव्हां उन में यूज़ कया आहिनि, इन हवाले सां बि थोरो असांखे ॿुधाईंदा हलिजो सर। ज़फ़र साहब। हा, मुंहिंजो आवाज़ अचे थो तव्हां ताईं? जी जी सर, जी जी, हा, बिल्कुलु। पहिरियों त अकबर साहब, थैंक यू वेरी मच। एॾो तव्हां रिकॉल कयो आहे, मूंखे नावेल सॼो वरी यादि थी वियो, माना हर एपिसोड, हर प्रोसेस। त पहिरियों त वॾी महिरबानी जो तव्हां एॾो तवील ऐं बारीक बीनीअ सां नावेल जा हर सेक्शन रिकॉल करे मुंहिंजी मेमोरी रिफ्रेश कई। हाणे माना ईमानदारी जी ॻाल्हि इहा आहे त 2013 में अंग्रेज़ी ज़बान में अकबर साहब जेका मैगज़ीन निकिरंदी हुई न्यूज़ लाइन, उन्हनि हिकिड़ो मूंखे टास्क ॾिनो त 2013 में जेके नॉवेल्स आहिनि तव्हां उन्हनि जो रिव्यू कयो। 2013 में मुंहिंजे ख़्याल में 11 या 12 नॉवेल उन साल छपिया हुआ। मूं सभिनी जो रिव्यू कयो। रिव्यू करण वक़्तु तॾहिं मुंहिंजी थरदीप में नौकिरी हुई, ऐं मुंहिंजो दोस्त आहे अली नवाज़ निज़ामाणी, उहो बि सोशल साइंसिस ऐं लिटरेचर पढ़ण जो शौक़ीन आहे। मूं अली नवाज़ खे चयो, यार हिन खां बहितर त मां या हिननि जहिड़ा घटि में घटि त मां बि लिखी सघां थो। त छो त उहो पाइण में मूंखे ॾाढी माना तकलीफ़ पई थिए। तकलीफ़ इहा इन जे करे पई थिए, हिकिड़ो त नॉवेल्स में फ्लो कोन हो, माना नॉवेल कैरी ऑन न पियो थिए, अॻिते न पियो वधे। ॿियो जेको उन वक़्तु मुंहिंजो अंग्रेज़ी अदब लिमिटेड पढ़ियल हो, उन एक्सपीरियंस जे बुनियाद ते नॉवेल जी जेका डाइवर्सिटी हुई, नॉवेल जो जेको दायरो हो, उन में उहे नॉवेल 2013 वारा ॼण त हिकिड़ी एक्सटेंडेड लॉन्ग स्टोरी, हिकिड़ी एक्सटेंडेड शॉर्ट स्टोरी हुई इन द नेम ऑफ नॉवेल। त मूं चयो, यार इन खां त जेकॾहिं मां कोशिशि कयां रिलेटिवली या इन्हनि जहिड़ो घटि में घटि लिखी सघिजे थो। इहा ॻाल्हि आई हुई थी वई, न को मूं उनखे सीरियस वरितो, न को ईअं ई जेको पासिंग कमेंट थींदो आहे ईअं कमेंट ॾिनो। पर उन खां अॻु में हिकिड़ो जॾहिं मां वियुसि श्रीलंका, त उते हिकिड़ो नॉवेल मूंखे मिलियो, कोलंबो। उन राइटर जो नालो मूंखे नथो अचे, पर उन ज़माने में मुंहिंजा कोई दोस्त हुआ, उहे नॉवेल लिखण जूं ॻाल्हियूं कंदा हुआ। मूंखे पढ़ण जे हद ताईं त ॻाल्हि हुई, पर नॉवेल लिखण जो को तजुर्बो हो, न का मुंहिंजे ज़हन में स्कीम हुई। त उन्हनि खे मूं उहे ॾिना, हिकिड़े खे ओरिजिनल ॾिनो, ॿिए खे फोटो कॉपी कराए ॾिनो, त तव्हां हिन नॉवेल खे मुतासिर थी या हिन जो प्लॉट ॾिसी, हिन जो स्ट्रक्चर ॾिसी तव्हां नॉवेल लिखो। चओ था त हैदराबाद ते नॉवेल था लिखूं, चओ था कराची ते था लिखूं, खटे ते था लिखूं, पर उहो कुझु न थियो। पर हिकिड़ी ख़्वाहिश हुई त नॉवेल दोस्त लिखनि जेके अदब जे मैदान में हुआ, या दावा कंदा हुआ त असां नॉवेल लिखी रहिया आहियूं, नॉवेल लिखी रहिया आहियूं। ख़ैर इहा ॻाल्हि आई वई थी वई। पोइ मूं सोचियो त भला तजुर्बो कजे, ॾिसां मां लिखी सघां थो या नथो लिखी सघां, कोशिशि कयां। हाणे जीअं त मुंहिंजी बुनियादी डिग्री कंप्यूटर टेक्नोलॉजी में आहे, कंप्यूटर एज़ अ कंप्यूटर प्रोग्रामर असां छा कंदा हुआसीं त असां सन्हा या नंढा एपिसोड लिखंदा हुआसीं, नंढा प्रोग्राम कंदा हुआसीं। पोइ उन्हनि खे लार्जर प्रोग्राम में मर्ज कंदा हुआसीं, या उन जे बेसिस ते हिकिड़ो लार्जर प्रोग्राम डेवलप थींदो हो। पोइ कोबोल में इस्तेमालु कयूं, C+ कयूं या फोर्ट्रान कयूं। अहिड़े नुक़्ते नज़र सां मूंखे उहो एक्सपीरियंस हुयो त नंढियूं स्टोरीज़ खे पेचअप करे हिकु वॾे नॉवेल जी शिकिल ॾेई सघिजे थी।
पोइ तव्हां ॾिठो हूंदो त हिन जा चैप्टर ईअं ई आहिनि, नंढियूं नंढियूं एपिसोड आहिनि, नंढियूं नंढियूं स्टोरीज़ आहिनि जेके नाविल जूं जेके रिक्वायरमेंटूं आहिनि उनखे फॉलो त कनि थियूं, पर पंहिंजे तौर ते उहो सेपरेट बि आहिनि। त हिकिड़ो तजुर्बो मुंहिंजो माना इहो थियो। ॿियो, नाविल ते कुझु प्रिपरेटिव मूं रीडिंग्स बि कयूं ऐं मां इन नतीजे ते पहुतो त नाविल जो जेको दाइरो आहे उहो वसीउ आहे ऐं नाविल में जेको डायमेंशन आहे उन में माना 5 शयूं मूं माना तय कयूं नाविल लिखण वक़्तु। अकबर साहब हिकिड़ो ऐं ॿिया जेके दोस्त ॿुधनि था, कलीम अख्तर, हिकिड़ी ॻाल्हि मूं इहा चई त या फ़ैसिलो कयो त नाविल लाइफ आहे, उन में मूंखे न को सरमन ॾियणो आहे, न को मूंखे का आइडियोलॉजी प्रोमोट करणी आहे, मूंखे उन ज़िंदगीअ जी झलक पेश करणी आहे ऐं इंसानी जेके पहलू आहिनि जेके यूनिवर्सल आहिनि पर लोकलाइज़ कॉन्टेक्स्ट में को वधीक हाईलाइट थिए थो, को वधीक सम्झी थो वञे या दॿिजी थो वञे, उन्हनि एंगल्स ते मां कंदुसि। हिकिड़ो मूं इहो कयो। ॿियो मूं चयो त मां डायलॉग ते फोकस न कंदुसि, मां नाविल में इम्पैक्ट क्रिएट करण जी कोशिशि कंदुसि। छो त महदूद रीडिंग में मूं इहो लर्न कयो त डायलॉग जेके सक्सेसफुल वञनि था या त ड्रामनि में वञनि था या शॉर्ट स्टोरीज़ में वञनि था या ॿोल जॾहिं ॻाइण में अचनि तॾहिं वधीक कामयाबु वञनि था, यादि रहनि था। तंहिंजे करे मूं डायलॉग्स ते फोकस न कयो ऐं मूं कहाणी जे तासीर ते या पैराग्राफ जे इम्पैक्ट ते फोकस कयो। मूं सेंटेंस ते फोकस न कयो, मूं कोशिशि कई त पैराग्राफ ते फोकस कया। हिकिड़ी मूं इहा ॿी ॻाल्हि इहा थी। टी ॻाल्हि इहा मूं कई त लफ़्ज़, पहिरियों तजुर्बो इहो कयुमि, कलीम जीअं पुछो त सेंटेंस में भला 11 लफ़्ज़नि जो सेंटेंस मां ठाहे सघां थो? मूं ॾिठो त 11 लफ़्ज़नि में ॻाल्हि नथी सघे। पोइ मां 14 ताईं वियुसि, तब मूं ॾिठो त ॻाल्हि नथी ठही सघे। पोइ 14 ऐं 18 जे विच में मूं सेंटेंस कंस्ट्रक्ट करण जी कोशिशि कई। हाणे मूं लाइ चैलेंज थियो त कहिड़ा लफ़्ज़ ऐं किथां आणिया जो 14 लफ़्ज़नि में सेंटेंस पूरी थिए ऐं लफ़्ज़नि जो जेको आहे मिठास, ख़ूबसूरती, इम्पैक्ट उहो बि रहे। पोइ मूं पुराणा लफ़्ज़, हाणे उन ज़माने में जीअं त मां हरदीप में नौकिरी कंदो हुयुसि त उते अञा घर में जेका ॿोली हुई ख़ासि तरह सिंधी अञा एॾी अर्बनाइज़ न थी हुई या कंडीशनिंग न थी हुनजी, तंहिंजे करे लफ़्ज़ मूं लिखणु शुरू कया। हिकिड़ो त मुंहिंजी पंहिंजी ॿोली लिखण जे हवाले सां बि रिलेटिवली बहितर हुई, छो त जेके उस्ताद मूंखे मिलिया उनजो ग्रामर, ॿोलीअ जो माना कंस्ट्रक्शन, सेंटेंस जो कंस्ट्रक्शन, उहा मूंखे स्किल थोरो घणो हुयो, वरी मूं ते लर्न कयो। त लफ़्ज़ मूं अहिड़ा लिखण जी कोशिशि कई जेके 80 जे ॾहाके ताईं इस्तेमाल में आया पिए या प्योरली के हिंदी लफ़्ज़ हुजनि, पर उन में मूं 2 कोशिशि कयूं। माना चौथी पॉइंट मूं इहा कई त लफ़्ज़ अहिड़ा लिखंदुसि जेके एक्शन ओरिएंटेड हुजनि, या त नाउन हुजनि या एक्शन ओरिएंटेड हुजनि। अहिड़ा लफ़्ज़ न लिखंदुसि जेके डमी हुजनि, जेके लोडेड न हुजनि, जंहिंजी में का पोटेंशियल न हुजे, सखणा लफ़्ज़ न हुजनि। इहो हिकिड़ो मूं तजुर्बो कयो। ॿियो तजुर्बो मूं इहो कयो त छा अहिड़ा वर्ड इस्तेमालु करे सघजनि था जेके उन में, जीअं मिसाल तौर असांजे जमाल अबरे जो हिकिड़ो सेंटेंस आहे जेको मूं लाइ गाइडेंस तौर मूं किताब आंदो, उनखे इस्तेमालु कयो, उन खां इंस्पायर थियुसि। उहो आहे त कुहाड़ीअ जो शब को थियो। हाणे उन में इहा कुहाड़ी पिशु पाशा में एग्जैक्टली इहा माना कोशिशि कई। ऐं ॿियो मूं हैंगिंग सेंटेंसिस बि इस्तेमालु कया। मिसाल तौर अदा वेही त वे, हाणे इहो जेको नाविल पढ़ंदो हूंदो उहो सिचुएशन में सम्झी वेंदो त उहो एड्रेस थियल कंहिंखे आहे, पर जेकॾहिं ॾिसजे त पंहिंजे तौर ते हैंगिंग सेंटेंस। ऐं ॿियो तजुर्बो आख़िरी जेका लफ़्ज़नि जे हवाले सां मूं इहा ॻाल्हि कई त उहे कहिड़ा लफ़्ज़ मां इस्तेमालु कया जेके माना किरदारनि खे मूं स्टेटिक न रखियो। मूं कोशिशि इहा कई त किरदार ख़ुदि बि
नेगेटिवली पॉजिटिवली या मेच्योर थियनि, मेच्योर ॿिनी पहलुअनि में, या नेगेटिवली बि थियनि। जीअं एडी डब्ल्यू जो किरदारु आहे, जीअं संगीता जो किरदारु आहे। पोइ इन विच में मूं नाविल पढ़ियो जेको रशियन पोइट आहे उन जो, जेको फेमस आहे असांजे इम्पैक्ट कैरेक्टर क्रिएट करण में। पोइ जॾहिं इम्पैक्ट कैरेक्टर जी मूं डेफिनेशन्स ॾिसणु शुरू कयूं यूरोपियन लिटरेचर में, त 3 मूंखे कैरेक्टरिस्टिक्स मिलिया। सॼे नाविल जे वर्ड्स में, नाविल जे सॼे बॉडी में उन जो स्पेस थोरो हुजे, उन जो किरदारु अहिड़ो हुजे जो सॼे नाविल ते इम्पैक्ट करे सघे, ऐं माण्हू उन किरदार खे घटि में घटि नाविल पढ़ण खां पोइ कुझु देरि त यादि रखनि। त इन एंगल लाइ मूं लाइ ॾाढो माना चैलेंजिंग हो त मां संगीता जो किरदारु कीअं पोर्ट्रे कयां ऐं संगीता जे किरदारु आख़िर में उनजी एंड कीअं कयां। त इहे वरी जेकॾहिं मां समराइज़ कयां त हिकिड़ो मूंखे तजुर्बो हुयो प्रोग्रामिंग जो, त स्मॉल पीसिस खे वॾी स्टोरी में कीअं आणे सघिजे थो। ॿियो मूंखे वेस्टर्न लिटरेचर पढ़ण जे करे इहो तजुर्बो हो त नाविल जूं मिनिमम, मैक्सिमम त अञा तजुर्बो कंदो त माण्हू वधीक सिखी सघे थो, मैक्सिमम रिक्वायरमेंट कहिड़ियूं आहिनि। ॿियो मूं चयो त लाइफ, नाविल में लाइफ हुजे, सरमन्स न हुजनि, ऐं किरदारु को बि मुंहिंजो फेवरेट न हुजे, पोइ माण्हुनि जा फेवरेट थियनि, रीडर्स जा थियनि त वञी थियनि। जीअं मिसाल तौरु हाणे इहो 5-6 सालनि खां मथे थी वियो, अञा ताईं माण्हू मूंखां हिकिड़ो सुवालु पुछंदा आहिनि त संगीता केरु आहे। संगीता नाविल पढ़ण खां पोइ ख़बर पवंदी संगीता केरु आहे। भई मूंखे ॿी ॻाल्हि इहा आहे त ऑटो फिक्शन जे करे घणा माण्हू सम्झनि था त इहा मुंहिंजी फिक्शनाइज़ ऑटोबायोग्राफी आहे। पोइ मूंखे पुछंदा आहिनि तूं जेल में वियो, मूं चयो त मां त कोन वियुसि जेल में। त ख़ैर, बाक़ी मूंखे इन हवाले सां इहो तजुर्बो थियो त नाविल महिनत तलब आहे, ऐं नाविल जेकॾहिं माण्हू कोशिशि करे त सुठो नाविल लिखी सघिजे थो। ऐं मिसाल तौरु माण्हू मूंखे चवंदा आहिनि त यार मां 10 सालनि खां हिकिड़ी सिट लिखी आहे, माण्हू चवंदा आहिनि मां गुज़िश्ता 3 सालनि खां कमु थो कयां पियो। नो डाउट डिमांडिंग आहे, पर जेकॾहिं हू लिखणु चाहिनि त उहो लिखियल या शुरू कयल नाविल हू पूरो करे सघनि। इहो मुंहिंजो तजुर्बो थियो नाविल लिखण जे हवाले। थैंक यू ज़फ़र साहब, तव्हां पंहिंजो तजुर्बो असां शेयर कयो। ऐं असां सां हाणे सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नाविल निगार, तनक़ीद निगार ऐं सहाफ़ी मुमताज़ बुखारी साहब बि गॾु आहिनि। मुमताज़ साहब भलीकार, तव्हां 10हीं स्ट्रीम में पहिरियों दफ़ो आया आहियो, तव्हांखे भलीकार आहे सर। वेलकम सर। नए साल में नए अंदाज सां। अच्छा, असां पहिरीं सर अख्तर खां कमेंट वठूं था, मुमताज़ साहब पोइ वरी तव्हां। जी अख्तर, तव्हांजा हिन नाविल जे हवाले सां इनिशियल कमेंट्स, तव्हां इनिशियल कमेंट्स ॾियो, पोइ वरी असां मुमताज़ साहब ॾे अचूं था। सर मुमताज़ साहब, तव्हां लॻे थो हैंग थी विया आहियो सर। हा जी ठीकु आहे। तव्हां जे पासे खां चुरपुर कोन पई अचे, मूंखे लॻो त हैंग थी विया आहियो। अच्छा ठीकु आहे। जी अख्तर, तव्हांजा इनिशियल कमेंट्स, पोइ मुमताज़ साहब ॾे अचूं था। हाँ, महिरबानी कलीम। ही नाविल जेको जॾहिं मूं पढ़ियो, मूं इन हवाले सां फेसबुक ते बि उन्हनि ॾींहंनि में लिखियो हो, ऐं उहो तमामु मुख़्तसर हिकिड़ो तबसरो हो। शायदि ज़फ़र साहब खे मतां यादि न हुजे या संदसि यादि बि हुजे खेसि त। अच्छा, महिरबानी। हिकिड़ो त इन में जेको पाण बि डिस्कस हिन नाविल जे हवाले सां कंदा रहिया आहियूं, उन जी कहाणी ऐं उन खां पोइ हिन जी ॿोली ऐं उहो जेको माहौल जेको चिटियल आहे उन जे हवाले सां। पर जेको मूंखे हिन में जेका हिकिड़ी सुठी ॻाल्हि जेका लॻी, जेका नवाण जेका महसूसु थी, ज़फ़र साहब हिन में 2 तजुर्बा हिकु ई वक़्तु कया आहिनि। जीअं एपिस्टोलरी घणो करे असीं ॾिसंदा आहियूं त उहा जेका ख़तनि जी सूरत आहे उहा असांखे नाविल में मिले थी, उहा हिकिड़ी हूंदी आहे।
पर हिन में जी मेटाफिक्शन वारो जेको तजुर्बो आहे उहो आउं सम्झां थो त उहो डुअल जेको आहे, माना हिक ई पासे जेको आहे उन मेटाफिक्शन बि इन में शामिल कयो आहे ऐं ॿिए पासे जेको सो एपिस्टोलरी जेको सिलसिलो आहे उन खे बि जेको सो खणी आयो आहे। त इहा मूंखे शइ हिन नाविल जे हवाले सां हिकिड़ी जदीद क़िस्म जी चइजे या सिंधी नाविल में ख़ासि तौर ते उहा जेका नवाण आहे उहा मूंखे ॾाढी हिन में मुतासिर कंदड़ लॻी। ऐं ॿियो जीअं ज़फ़र साहिबु जेको हिन ॿोली जे हवाले सां चयो त मूं कमु कयो, उन में जॾहिं तव्हां नाविल पढ़ो था त उहे शयूं वधीक चिटे नमूने नज़र अचनि थियूं। मिसाल तौरु हिन में जेको किरदारु आहे उनजी माउ जॾहिं ॻाल्हाए थी त उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो लहजो आहे। मिसाल तौरु हू जॾहिं सिंधी यूनिवर्सिटी में पढ़े थो, हू जॾहिं ॻोठु वञे थो त हू हुनखे सिंधी यूनिवर्सिटी नथो उचारणु अचे, हू चए थी त ॼामशोरे मां आयो आहे या मुंहिंजो छोकिरो जेको आहे उहो ॼामशोरे में पढ़े थो। त इन मां ईअं महसूसु थिए थो त हर किरदार जी ॿोली लहजो ऐं उन खे कहिड़ो कहिड़ो जेको सो लफ़्ज़ ॾियणो आहे उन ते राइटर जेको आहे उहो तमामु घणो कमु कयो आहे। ऐं उहो हिन सॼे नाविल में तव्हां पहिरें पने खां वठी असांखे आख़िरी पने ताईं इहा शइ नज़र अचे थी। जी महिरबानी अख्तर। हाणे असां मुमताज़ साहब ॾे हलूं था। मुमताज़ साहब, तव्हां हिन नाविल जे हवाले सां हिकिड़ो मज़मून बि लिखियो हो जेको महिराण रिसाले में छपियो हो। उहो मज़मून हो मुंहिंजे ख़्याल में मेटा फिक्शन जे हवाले सां, जंहिंमें तव्हां हिन नाविल जो बि ज़िक्र कयो हो। त तव्हां हिन नाविल जे हवाले सां इनिशियल कमेंट्स ॾियो ऐं पोइ मेटा फिक्शन जे हवाले सां असांखे ॿुधाईंदा हलो, पोइ वरी अॻियां हलो। जी सर। महिरबानी कलीम। ही हिकिड़ो अहिड़ो सिलसिलो आहे जेको तव्हां अहिड़ो शुरू कयो जेको ज़ाहिर आहे नाविल सां प्यार कंदड़नि लाइ दिलचस्पी वारो आहे। हाणे जेसि ताईं ही नाविल आहे ज़फ़र साहिब जो, जॾहिं ही नाविल आयो हो ऐं मूं पढ़ियो हो त ज़फ़र साहिब खे बि मूं ॿुधायो, हिकिड़ी तकरीब थी हैदराबाद में, उते बि मूं इहो बरमला चयो हो त वॾे वक़्त खां पोइ हिकिड़ो अहिड़ो नाविल आहे जंहिंमें न रुगो फॉर्म जो तजुर्बो थियल आहे पर उन सां गॾु उनजे डिक्शन जो बि तजुर्बो थियल आहे ऐं उनजी टेक्निक जो बि तजुर्बो थियल आहे, पर उन सां गॾु मौज़ूआत जे हवाले सां 3-4 तजुर्बा आहिनि। फ़र्ज़ु कयो त हिन वक़्तु दुनिया में जेको प्रिज़न लिटरेचर आहे पूरी जनरा आहे, हिकिड़ी अलॻि सां उनजी अदबी हैसियत मञी पई वञे। हाणे हिन में तव्हांखे प्रिज़न लिटरेचर बि मिली वेंदो, हिन में तव्हांखे पॉलिटिकल लिटरेचर जेको सियासी अदब आहे उहो बि तव्हांखे नज़र अचे पियो ऐं उन खां सवाइ हिन में तव्हांखे जेकी मुनफ़रिद ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हि लॻंदी उहा हिनजी उणत आहे। हाणे जेकी उणत आहे उनजी उनमें हिन में जेको किरदारु आहे, जेकी कहाणी आहे, किथे किथे कहाणी पाण ॿुधाइणु शुरू करे थी। त इहो जेको मेटाफिक्शन जो हिकिड़ो इज़हार आहे उहो हिकिड़ो आम लेखक नथो करे सघे। ऐं मूंखे इहो पियो लॻे त पहिरियों सिंधीअ में नाविल लिखण लाइ तयारी न कई वई हुई, छो त पूरी हिकिड़ी तयारी सां लिखियल नाविल थो लॻे, जंहिंमें तव्हां फॉर्म जी हिकिड़ी पूरी ग्राफ ठाहिबो आहे त बाबा ही कैरेक्टर हिते हूंदो, हिनखे हिन पासे खणी वेंदो, जीअं अंग्रेजी में थींदो आहे, ख़ासि तौर ते अमेरिका में जॾहिं बि अहिड़े क़िस्म जे जेको घणनि कहाणियुनि वारो को नाविल लिखियो वेंदो आहे त उन ते पेपर वर्क अॻु में कयो वेंदो आहे। हीअ बि मूंखे ईअं लॻो ॼण पेपर वर्क थियल आहे त जेके बि फाइल आहिनि, हर फाइल मां जेकी कहाणी आहे उहा कहाणी ईअं एक्चुअलाइज़ थिए थी ॼण त उन फाइल खां निकिरी अची हक़ीक़त में उहा बयानु थी रही आहे। हीअ हिकिड़े पूरे महिनत वारो कमु थियल आहे ऐं उनखां सवाइ हिन में जेके किरदार आहिनि, हाणे हर किरदारु जेतोणीकि अलॻि अलॻि आहे, हर कहाणी पंहिंजो अलॻि जेको आहे माना रखे थी, पर जेकी हिन में सुहिणी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त इन जो जेको नाविल जो मिज़ाज आहे उहो नथो टुटे, छो त जॾहिं तव्हांजे नाविल जो मिज़ाज टुटी थो वञे त पोइ तव्हांजे पढ़ंदड़ जी दिलचस्पी उन मां बि टुटी वेंदी आहे। त नाविल जी जेको मिज़ाज आहे या जंहिंखे पाण अञा सवली ॻाल्हि सां चऊं जेकी कैफ़ियत आहे उहा कैफ़ियत बरक़रार रहे थी। इन करे हर किरदार जी जेका बि चुरपुर थिए थी, जेतोणीकि यूनिवर्सिटी सां लाॻापियल, सियासत सां लाॻापियल, क़ौमी सियासत सां लाॻापियल किरदार आहिनि या उनखां हटी करे जेल जे हवाले सां या उनजी जेकी संगीता आहे, संगीता ख़ुदि हिकिड़ो अहिड़ो मेटाफिक्शनिक इज़हार तौरु साम्हूं अचे थी जंहिंमें राइटर ओचितो ॼण संगीता बणिजी पाण साम्हूं अची थो वञे। हीउ अहिड़ो तजुर्बो आहे जेको मां सम्झां थो त जेको असांजो 21वीं सदीअ में नाविल लिखिजे पियो, जेकॾहिं को मूंखे चवंदो आहे कि 20 नाविल, वरी चवंदो 10, वरी चवंदो 5 अहिड़ा नाविल ॿुधायो जंहिंमें तजुर्बो कयो आहे, त हुन में हीउ नाविल ज़फ़र जुने जो लाज़मी शामिल हूंदो, छो त हिन में तजुर्बो बि आहे ऐं उनखां सवाइ उणत जेकी आहे उहा बि इलाही वणंदड़ बि आहे ऐं उनखां सवाइ पढ़ंदड़ खे
जेको भले नओं पढ़ंदड़ आहे, छो त ही नॉर्मली आमतौर ते तजुर्बे वारा जेके नावेल आहिनि उहे पढ़ंदड़ खे ॾुखिया लॻंदा आहिनि, पर हिन में इन जे करे ही ॾुखियो न लॻंदो त हर किरदारु पंहिंजी जॾहिं कहाणी खणी थो अचे त माण्हू थके नथो, नई कहाणी नए किरदार सां गॾु अचे थी ऐं पेज साॻियो आहे। जी जी महिरबानी मुमताज़ साहब। अच्छा, जॾहिं मूं ही नाविल पढ़ियो पे त मूंखे पहिरियों जेको आयो ख़्यालु त साईं ॿियो कहिड़ो कहिड़ो फिक्शन लिखियो आहे उनखे ॻोल्हियो, पर साईं जो ॿियो फिक्शन जेको आहे मूंखे न मिलियो हो, ऐं मूंखे इहा पोइ ख़बर पई त इहो ई साईं जो पहिरियों तजुर्बो हो ऐं तमामु ज़बरदस्त तजुर्बो हो, ऐं जेको आहे सो फार्म जे हवाले सां हिन में एंथ्रोपोलॉजी जो आंसर तव्हांखे मिलंदो आहे। साईं एंथ्रोपोलॉजिस्ट जी। हिन जे अच्छा, ही कंहिं न कंहिं हवाले सां फार्म जे तजुर्बनि जे हवाले सां मुंहिंजे लाइ बि मोटिवेशन रहियो, ऐं हिन नाविल खे पढ़ंदे मूं बि चयो त हाणे असां बि भला हिकु ॿ तजुर्बा करे ॾिसूं, पोइ जेको आहे सो इहो जेको आहे सो इन हवाले सां मोटिवेशन हो। ऐं जेको आहे सो अच्छा, ॿियो मूंखे जेका ज़फ़र साहिब जी सभिनी खां सुठी ॻाल्हि लॻी त उहा जेको आहे सो हमेशह चवंदा आहिनि त भाई मां स्टोरी टेलर आहियां, मुंहिंजो कंहिं उन सां वास्तो कोन्हे को नारेबाज़ी सां या इन शयुनि सां, ऐं इहो ई हिकिड़ो कामयाबु नाविल लिखण जो पहिरियों स्टेप इहो आहे त लेखक पाण खे स्टोरी टेलर सम्झे, उन जंहिं नज़रिए या कंहिंजो उनजो पाबंद न सम्झे। त असां अकबर साहब ॾे हलूं था ऐं जी 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 मुंहिंजो मुमताज़ साहब तव्हां कुझु चओ। थोरो इन जो जेकॾहिं हिकिड़ो जेको पासो ज़ाहिर आहे, पाण जॾहिं हिकु इन जा तमामु सुहिणा ऐं ख़ूबसूरत पासा ॻाल्हायूं पिया त इन जो जेको थोरो जेको कमज़ोर पासो लॻो जेको मूंखे, थी सघे थो मां ग़लति हुजां, उहो किरदारनि जी नफ़्सियात वारो हो। त जेको इन जी किरदारी नफ़्सियात आहे उहो इन में हाणे मुंहिंजे साम्हूं किताब ते मार्क थियल उहो हिन वक़्तु न आहे, पर ॿ टे किरदार अहिड़ा जेके पंहिंजी जेको किरत कनि पिया उन्हनि जी उहा नफ़्सियात उनजी उबतड़ पई लॻे। छो जेकॾहिं तव्हां हिन जो साइकोलॉजिकल एनालिसिस कयो था किरदारनि जी, ऐं उन खां छो त तव्हां कैफ़ियत हिकिड़ी ॾियो था नाविल जी, ऐं उनखां पोइ हिकु उनजो जेको सेटिंग आहे, सेटिंग ज़ाहिर आहे शहरी ॻोठाणो यूनिवर्सिटी मिक्स आहे, इन करे किरदारनि जी जेकी नफ़्सियात आहे उहो कुझु ख़ासि तौर ते ॿ किरदार जेके हुआ उन्हनि जी मूंखे किथे थोरी उन्हनि में नज़र आयो त इहा जेकी नफ़्सियात आहे, किरदारी नफ़्सियात आहे, उन में थोरो झोल आयल आहे। जी जी महिरबानी मुमताज़ साहब, असां हिन ते वरी डिटेल में ॻाल्हायूं था। हीअ असांजो पहिरियों राउंड हो जंहिंमें असां जेको आहे सो इनिशियल कमेंट्स वठंदा आहियूं। हाणे वरी असां जेको आहे सो इन हवाले सां अकबर साहब खां बि पुछूं था किरदार निगारी जे हवाले सां ऐं जेको आहे सो स्टोरी लाइन जे हवाले सां, त तव्हां थोरो इन ते तनक़ीदी रोशनी विझो अकबर साहब, त पोइ वरी असां अॻियां हलूं सर। हा, हाणे इन ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाइण खां पहिरीं इहो ॿुधाए छॾियां, ज़फ़र साहब जेको चयो त 2013 में जा जेके छपियल नाविल हुआ उन्हनि ते, त 2013 में जेके नाविल हुआ उन्हनि में हिकिड़ो रसूल मेमण जो कालू बला, ॿियो मुनीर चांदीअ जो तो पुॼाणा, टियों मुमताज़ बुखारी साहब जो क्लास 4 जी महबूबा, हसीब कानियो जो सिग्नेचर, मोहम्मद अली पठान जो मसाफ़तूं यादि जूं, ऐं हैदर दरिया जो यार। इहे 6 नाविल त मुंहिंजे इन में आहिनि ज़ाती कलेक्शन में। थी सघे थो त इन खां अलावा बि कोई हिकिड़ो ॿ नाविल छपियो हुजे जेके पंहिंजो मूं वटि न हुजनि मे बी। त इहे हुआ नाविल जिन खे पढ़ी ऐं राइटर खे इहो उत्साह मिलियो त अहिड़ा त मां बि लिखी सघां थो, बल्कि हिन खां बहितर लिखी सघां थो। ऐं ईअं थींदो आहे, लिटरेचर पढ़ण खां पोइ माण्हू में हिकिड़ी तहरीक पैदा थींदी आहे, ऐं ख़ुशूसन जेकॾहिं कमज़ोर लिटरेचर पढ़ंदो आहे त उन में तहरीक पैदा थींदी आहे त हिन खां त आउं बहितर लिखी सघां थो। पावरफुल लिटरेचर पढ़ी पोइ माण्हू कोन चवंदो त हिन अहिड़ो लिखी सघंदुसि, शायदि कोन लिखी सघंदुसि आउं अहिड़ो, पर माण्हू खे इहा तहरीक पैदा थींदी आहे। कॾहिं कॾहिं वरी ईअं थींदो आहे त कमज़ोर लिटरेचर जेको घणो करे अॼुकल्ह लिखियो पियो थो उहो पढ़ी वरी न पढ़ण ऐं लिखण ॿिन्ही दा रवा खजी थो वञे, इहा बि सूरत हाल पैदा थिए थी, कैफ़ियत मुख़्तलिफ़ पैदा थिए थी। बहरहाल, हाणे हिन नाविल जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते अचूं था, त हिन में हिकु त जेके मुख़्तलिफ़ किरदार आहिनि
5-7 जेके किरदार आहिनि जेके यूनिवर्सिटी में सियासी तंज़ीमुनि जा कारकुन आहिनि या सियासी तंज़ीमुनि जा लीडर आहिनि, उहे जॾहिं 2 साल 3 साल 4 साल यूनिवर्सिटी में पढ़नि था, उन यूनिवर्सिटी जे सियासी माहौल वारे हिन में हू छा पाया क्या खोया वारो सवाल हिते पैदा थिए थो। तूं कहिड़े मक़सद जे लाइ आया हुआ? उहे माइटनि जा जेके उधारा पैसा वठी था अचनि, 200 रुपया 300 रुपया, को कुकुड़ जा चूज़ा खपाए था अचनि, को इंतहाई गरीबत वारी हालत में अचनि था यूनिवर्सिटी में पढ़ण जे लाइ, त हू यूनिवर्सिटी में अवल त पढ़ाई ते घटि, हिकु त हुननि जा मारवी हॉस्टल जा चक्कर बि घणा लॻनि था। ॿियो इहो त हू सियासी तंज़ीमुनि सां गॾु उथी वेही, आमतौर ते सियासी तंज़ीमुनि मां इहो चयो वेंदो आहे त शागिर्द जीअं त हिकु बाशऊर तबिको आहे, तंहिंजे करे शागिर्द खे सियासत करणु खपे। आउं इन बहस में नथो पवणु चाहियां, भले सभु कुझु करे शागिर्द जेको वणे सो करे, पर पंहिंजी तालीम तां हथ न खणे। पर उहे ही जेके हिन में किरदार आहिनि, उहे कुझु अहिड़ियुनि एक्टिविटीज़ में पइजी वञनि था जिन जी आख़िरी मंज़िल जेको आहे या जेल आहे या फांसी आहे या ज़िंदगी जो हिकु वॾो हिसो ज़ियान करणो आहे। माइटनि जा ख़्वाब दूर थी वञनि था। मां जॾहिं जेल सां पंहिंजे पुट सां मिलणु अचे थी त ॿई हिक ॿिए खां ॻोढ़ा लिकाईंदा वतन था। इहे उहे कैफ़ियतूं आहिनि जेके राइटर हिन में तख़लीक़ कयूं आहिनि इहो ॿुधाइण जे लाइ त ॾिसो ही हुन त 1980 वारो ॾहाको खयो आहे, जेको उन ॾहाके में असां बि शागिर्द हुआसीं, तंहिंजे करे असांखे उहे घणियूं ॻाल्हियूं यादि आहिनि, असां उहे हर शइ उहा ॾिठी। त उन दौर में तमामु घणो प्रेशर हूंदो हो शागिर्द ते, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जो प्रेशर हूंदो हो। ज़ियाउल हक़ जी मार्शल लॉ जो दौर हो, MRD जी तहरीक हुई, ॿियनि तहरीकुनि जो ज़ोर हूंदो त शागिर्द कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं न कंहिं तंज़ीम सां ज़रूरु लाॻापियल हूंदो। 90% 80% शागिर्द तंज़ीमुनि सां लाॻापियल हूंदा हुआ। पोइ केतिरा ई शागिर्द जेको आहे उहे हार्डकोर जेके ग्रुप्स हूंदा हुआ उन्हनि जो हिसो थी वेंदा हुआ। पोइ जहिड़नि झगड़नि खां वठी आख़िर में वञी अंजाम जेल थींदो हो। त हिते राइटर इहो ॿुधाइणु चाहे पियो त क्या खोया क्या पाया। उन वक़्त जी जेका हिकिड़ी जज़्बाती पॉलिटिक्स हुई या हिकिड़ी जज़्बातियत जेका हुई, सेंटिमेंटलिटी जेका हुई, जंहिंखे उन वक़्त में नज़रे जी पुख़्तगी जो नालो ॾिनो पियो वियो, उहा केॾां वई आख़िर? उहे जेलनि में विया, उन्हनि जा ख़्वाब पूरा उहे अधूरा रहिजी विया। ऐं पोइ भला जिन जेलनि में कुर्बानियूं बि ॾिनियूं हेतिरियूं सारियूं, उन्हनि जो आख़िर नतीजो छा निकितो, आउटपुट छा आहे? सभु जा सभु किरदार हिकु पछताव मां गुज़रनि था। हर किरदार जो एंड जेको आहे उहो पछताव ते आहे, उहो पछताए थो। हू जॾहिं पंहिंजी ज़िंदगी जो हिसाब किताब करे थो तॾहिं हुनखे घाटे जो सौदो लॻे थो, खोट ई खोट आहे। हा, जेकॾहिं हुननि जे जेलनि, हुननि जे फांसी घाट, हुननि जे तकलीफ़ुनि अज़ाबनि जो को आउटपुट अहिड़ो हुजे हा जेको ॻणाए सघिजे हा, त पोइ ई पछताव जी कैफ़ियत यकीनन न थिए हा। लेकिन हालतूं जीअं आहिनि तीअं आहिनि। 1980 में असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो ॾहाके में, त 2020 जे ॾहाके में बि तक़रीबन हालतूं तोड़े जूं अहिड़ियूं आहिनि। त हुननि पंहिंजा ख़्वाब, पंहिंजे माइटनि जी ज़िंदगियूं तबाह करण खां पोइ हुननि खे छा मिलियो? हिकिड़ो इहो वॾो सवाल आहे। ॿियो इहो त जेको हिन जी ख़ूबसूरती नाविल जी खोड़ सारियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त जेके मुख़्तलिफ़ किरदारनि जूं जेके कहाणियूं आहिनि, उन्हनि जो यूनिवर्सिटी वारो एक्सपीरियंस त तक़रीबन मिलंदड़ जुलंदड़ आहे, पर यूनिवर्सिटी खां ॿाहिरि वारो जेको एक्सपीरियंस आहे उन्हनि जो उहो हर कंहिंजो अलॻि आहे ऐं उहो शानदार आहे ऐं उहे ॾाढियूं मज़ेदार कहाणियूं आहिनि। ऐं उन्हनि जी अहिड़े त कमाल महारत सां जुज़ियात, एतिरी सुठी जुज़ियात निगारी कई वई आहे। मसलन जेको हिकिड़ो किरदारु आहे जेको किन वटि वञे थो ॿराड़ी में, त अॼु तंज़ीम जी कचहरी थींदी, तंज़ीम जो लीडर ईंदो, पर यार इहो लीडर न हुननि वारो जमीयत उलमा इस्लाम वारो या कहिड़ी पार्टी जो जेको आहे फलाणो
दोस्त खे बि गॾु वठी थो अचे, उनजे साम्हूं न खुली ॻाल्हाए सघूं था, न तनज़ीमी मामला थियनि था, न कचहरी करे सघूं था। अॼु बि वरी उहो वठी आयो आहे, अफ़गानिस्तान मां दोस्त आया हुआ, उन्हनि सां कचहरी कयूं आहे, हीअ कयूं आहे, हू कयूं आहे। इहे उहे ॻाल्हियूं असां पंहिंजे कननि सां ॿुधियूं, इहे पंहिंजे अखियुनि सां ॾिठियूंसीं उन दौर में। त मूं ॿुधायो न, 80-90 हिकिड़ो सभु उन प्रोसेस जो हिसो हुआ। इहे सभु शयूं असां ॾिसंदा रहियासीं। उन्हनि जी जेका अकासी कई आहे, रिफ्लेक्शन जेका आहे न, उहा कमाल जी आहे। ऐं उन खां पोइ शक जे बुनियाद ते उहे शाबरानी ऐं ॿी ज़ात वारा जेके आहिनि, उहे कीअं हिक ॿिए सां विढ़ंदा रहनि था। पोइ हू वीचारो जेको महिमान आहे, उहो शाख टपंदे धकिजी पवे थो, ॿिए ॾींहुं वरी हुनखे पुलिस पकड़े थी, ऐं हमरा जेल में ॾिने न वरिते, खाया पीआ कुझु न, गिलास थोरा ॿारहं ने। इहे अहिड़ा किरदार, उन्हनि जूं जेके रिफ्लेक्शन्स आहिनि उहे ज़बरदस्त आहिनि। ॿियो किरदारु जंहिंजो चूज़ो जेको आहे, उहो भाउ जा चूज़ा खपाए ऐं वञे थो हमरा, ऐं वञी हिकिड़े जवानड़े सां वञी ॾिसे थो, ऐं पोइ हुन ते मोहत थी वञे थो। पोइ आख़िर में वञी उहो बि जेल में अचे थो, सॉरी यूनिवर्सिटी मिलण जे लाइ अचनि था, ऐं आख़िर में उहो हमरा जेको आहे नशे जो वापारी थी वञे थो ऐं जेल में हलियो वञे थो। त ॿिया जेके बि सभु किरदार आहिनि, उन में हिकु त रिफ्लेक्शन ज़बरदस्त आहे। ॿी ॻाल्हि, जेको टार्चर सेलनि जा जेके तजुर्बा आहिनि, उहे हारिबल आहिनि ऐं वाक़ई आहिनि, हक़ीक़त आहे। उन्हनि टार्चर सठा बि, पर उहे आख़िर में हुननि कहिड़ो इम्पैक्ट वरितो हुनजो, उहो बि ज़ाहिर आहे। टार्चर वारी ज़िंदगी हुननि जी कमाल जी आहे, रोंगटा खड़ा थी वञनि था, जीअं लिंग कांडारजी वञनि। ॿी जेल वारी ज़िंदगी, उहा बि ज़बरदस्त आहे। ॿियो उहो पहलू जेको जेलर ॿुधाए थो, त जेल में जॾहिं हालतूं ख़राब थियनि थियूं, कामरेड जॾहिं हालतूं ख़राब कंदा आहिनि, त पोइ उन्हनि खे दुरुस्त करण जे लाइ जेके ॿाहिरि वारा कामरेड आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाइबो आहे। पोइ चएसि थो, पोइ चए थो कीअं ॻाल्हाईंदा आहियो, चए थो सोनियूं ज़ंजीरूं वठी ॾींदा आहियूं उन्हनि खे। पोइ हू चवे थो हिकिड़ो किरदारु ॿिए खे, त यादि अथई फलाणे फैकल्टी में, आर्ट्स फैकल्टी में 4 कामरेड गलो खोले हलंदा हुआ, त जीअं हुननि जूं सोनियूं ज़ंजीरूं ज़ाहिर थियनि। त उहे सोनियूं ज़ंजीरूं उहे के वापार हूंदा हुआ, के सौदा हूंदा हुआ, जिन जे नतीजे में मिलंदियूं हुयूं। इन क़िस्म जी जेका इम्प्लिसिट क्रिटिसिज्म आहे, जेको आहे तो सिंबॉलिक इम्प्लिसिट सिंबल हूंदा क्रिटिसिज्म आहे, ज़बरदस्त जी क्रिटिसिज्म आहे। इहा हिकिड़ी ज़बरदस्त क्रिटिसिज्म आहे। ऐं प्लस जेको यूनिवर्सिटी वारी रिफ्लेक्शन, त मूं उहो चयो त उहे त शयूं कॉमन आहिनि, उहे शयूं थींदियूं रहनि थियूं, उहे ॾिसंदा रहंदा आहियूं। ॿी ॻाल्हि इहा त जेको मेटाफिक्शन त असां ॻाल्हि करे वियासीं, पर हिन में मुमताज़ जी ॻाल्हि सां आउं सहमत आहियां त हिन नाविल खे लिखण जे लाइ हिनखे वॾी महिनत कई वई आहे ऐं वॾी प्लैनिंग कई वई आहे। हिन में नाविल जो आर्ट ऑफ फिक्शन पढ़ियो वियो आहे। ख़बर न आहे कहिड़ा किताब आहिनि, थी सघे थो त डेविड लॉज जो किताब आर्ट ऑफ फिक्शन पढ़ियो हुजे, या थी सघे थो त पंहिंजो ई कहिड़ो आहे असांजो मिलान कुंडेरा जो पढ़ियो हुजे, या आर्ट ऑफ फिक्शन जा त 2-4-5 किताब मूं वटि बि आहिनि। थी सघे थो उन्हनि मां ज़रूरु कुझु उहे किताब पढ़ियल आहिनि, जंहिंमें फिक्शन कीअं लिखिजे, किरदार निगारी कीअं कजे। थी सघे थो त EM फॉस्टर्स खे बि पढ़ियो हुजे, छो जो उहे किरदार पका पुख्ता आहिनि। उन्हनि किरदारनि में कोई ख़ासि कमज़ोरी नज़र न थिए, सवाइ माइनर जी। माइनर ग़लतियूं हूंदियूं आहिनि अहिड़ियूं, जेके कॾहिं मुशाहिदे जी ग़लती बि थी वेंदी आहे। मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ो किरदारु आहे जेको माउ चवे थी त 200 मिलिया आहिनि, अॼु उधारा वठी आई आहियां 200, ऐं हू चवे थो त मूंखे 300 रुपया महीनो मिलंदो आहे, हॉस्टल में रहण जो ख़र्चु मिलंदो आहे। पर उते ई हुनजी भेण जेको आहे, हुनखे चए थो कपिड़नि में अगट विझी ॾे, त हू पाण चए थो 4000 जो, 4000 जे वॻे में अगट विझी ॾिनई। हाणे हिकिड़े पासे जिते 300 रुपया महीने जो ख़र्चु आहे, ऐं उहो माण्हू उते 4000 रुपए जो वॻो कीअं थो अफोर्ड करे सघे, इहा मुशाहिदे जी ग़लती थी सघे थी। किथे किथे एग्ज़ैजरेशन, किथे किथे छोटियूं माइनर शयूं थियनि थियूं, उहे राइटर जे थी सघे थो मुशाहिदे जी कमज़ोरी, थी सघे थो एडिटिंग में उहे शयूं न आयूं हुजनि। ॿी ॻाल्हि हुई हिकिड़ी ॾाढी दिमाग़ में, पर उहा अलाए छो न पई अचे। हा, उहो इहो त जीअं हाणे मूं चयो त हिकिड़ो नावलिस्ट आहे जो ज़फ़र जूणे जो आहे। हाणे ज़फ़र जूणे जो साहिब जी जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां, ऐं इहे जेके 2 किरदार आहिनि जेके नाविल लिखनि था, उहे ख़ुदि बि इन माहौल जा ई पैदा आहिनि। इहे 2 किरदार जेके आहिनि, त इनखे जेकॾहिं आउं नफ़्सियाती हवाले सां ॻाल्हायां, त फ्राइड वारो जेको आहे ईगो ऐं लिबिडो ऐं सुपर ईगो वारो,
त इन में इहे ॿई किरदार बि ज़फ़र जुणेजे जी शख़्सियत जा ॿ अलॻि ॿिया पहलू बि आहिनि। ABW वारो जेको आहे उहो हर माण्हू में हूंदो आहे न, हिकिड़ो दुनिया में हर माण्हू आहे जंहिंमें शैतान बि रहे थो, रहमान बि रहे थो। फ्राइड खे पढ़ण खां पोइ इहो मञणो पवे थो त न त को 100% माण्हू फ़रिश्तो हूंदो आहे, न को 100% शैतान हूंदो आहे। शैतान में बि चङाई हूंदियूं आहिनि ऐं हर फ़रिश्ते में बि शैतानगिरी हूंदी आहे। तीअं असांजो जेको लिबिडो आहे जंहिंखे रिप्रेज़ेंट करे थो ABW, ऐं असांजो जेको सुपर ईगो आहे उनखे रिप्रेज़ेंट करे थी संगीता। ऐं इहो ॾाढो शानदार आहे त सुपर ईगो हिकु औरत जे रूप में करे थी, छो जो सुपर ईगो खे त इहो अख़्तियार आहे न, उहो असांखे दड़का बि ॾिए थो, असां सां हुजत बि करे थो, असां ते हुकुम बि हलाए थो, मञूं या न मञूं सुपर ईगो जी, पर असां ते हुकुम हलाए थो। त अहिड़े नमूने सां उहो जेको इहे टे किरदार जेके आहिनि इहो बि हिकिड़ो तजुर्बो आहे। ऐं इहे टई किरदार गॾिजी जहिड़ो नाविल लिखनि था। लिखण वारो हिकिड़ो आहे, मवाद ॿियो पियो ॾिए, न सिर्फ़ु मवाद पियो ॾिए बल्कि उहो बि पंहिंजे तरफ़ां इनडायरेक्टली जहिड़ो कि मशवरा बि ॾिए पियो, ऐं उन नाविल लिखण जो पार्ट आहे, संगीता पार्ट आहे ई आहे। इहे टई गॾिजी इहे नाविल लिखनि था। पर जेको आख़िर में इहो आउं चवंदुसि त जेको सभिनी खे जेको हिकिड़ो पछताव आहे, उन पछताव में कंहिंखे आदर्श जे टुटण जो पछताव आहे, कंहिंखे माइटनि जो पछताव आहे, कंहिंखे पंहिंजी ज़िंदगी बर्बाद थियण जो पछताव आहे। त इन पछताव मां वरी हिकिड़ो मुंहिंजे सवाल ज़हन में आयो त छा असां इनखे कंहिं हवाले सां ई वजूदी नाविल बि चई सघूं था? छो जो वजूदी नाविल में बि वजूद जा जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उन्हनि में उन्हनि जो नतीजो वञी इहो ई निकिरे थो। अल्बर्ट काम्यू वारी ॻाल्हि त करियो कुझु बि, आख़िर में इहो ई पछताव अथव। ज़िंदगी हिकिड़ी एब्सर्ड आहे, एब्सर्डिटी आहे। त हिते ही एब्सर्डिटी वारो पासो बि अचे थो कि जेके बि माण्हू आया आहिनि उहो उन्हनि जी उहे हिकिड़ी एब्सर्ड लाइफ उन्हनि गुज़ारी। ॿियो इहो त जेको नाविलिस्ट आहे हिन नाविल में, उहो नाविलिस्ट पाण मूव कोन थो थिए। उहो जहिड़ो आहे शुरू में तहिड़ो आख़िर में रहे थो। उनजी ज़िंदगी ते को ख़ासि कुझु कोन्हे को, छो जो उहो बि त ख़ुदि नाविल जो किरदारु आहे न। उन किरदार जी पंहिंजी कहिड़ी ट्रांसफॉर्मेशन थिए थी, उन किरदार ते हेतिरनि सारनि किरदारनि जी हालत ॾिसी हुन ते छा असरु थिए थो, या हू कुझु तब्दील हुन में तब्दीली थिए थी। मूंखे हुन में का तब्दीली नज़र कोन आई। त उन जा ॿ पहलू आहिनि। हिकिड़ो त हू जामिद किरदारु आहे नाविलिस्ट, त हेतिरा सारा दिलदोज़ वाक़िया ॿुधण खां पोइ बि हुन ते को ख़ासि असरु कोन थो थिए। ऐं ॿियो या त पोइ हुनखे मञी वठिजे त हिनखे हिकिड़ी शइ चवंदा आहिनि डिस्पैशनेट राइटिंग। माण्हू पंहिंजा पैशन पंहिंजो पाण खे अलॻि करे छॾींदो आहे ऐं पंहिंजा जज़्बात ज़ाहिर न कंदो आहे। जीअं मुंहिंजो सभ खां वॾो गुरु त नथो चवां, पर नालो ई हुनजो इशी गुरु आहे, काज़ुओ इशिगुरो। उहो बि डिस्पैशनेट राइटिंग जो माहिर आहे। डिस्पैशनेट राइटिंग यानी उहो पंहिंजे जज़्बे जो इज़हार नथो करे, जेको आहे उहो किरदार। नेवर लेट मी गो में, हा, नेवर लेट मी गो में किरदार ॼाणे, पढ़ंदड़ ॼाणे, हू पाण अलॻि थियो बीठो आहे, हू पंहिंजे जज़्बात जो इज़हार नथो करे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ त ठीकु आहे, डिस्पैशनेट आहे, पंहिंजो को बि हिनजो इज़हार नथो करे। ॿी ॻाल्हि इहा त मुमताज़ साहब चयो त नफ़्सियाती कमज़ोरियूं आहिनि। ऐं त इहो ॼाणणु चाहींदुसि कहिड़े किरदार में हुनखे नफ़्सियाती कमज़ोरी लॻी आहे। हीउ नाविल मुंहिंजे साम्हूं आहे ऐं हिकिड़ी जॻह ते नाविल में उहे मूं डेट्स बि लिखियूं हुयूं त मूं नाविल कॾहिं पढ़ियो हो। उन में हिकिड़ी जॻह ते मूं इहो लिखी छॾियो आहे त नाविलिस्ट खे यानी ज़फ़र जूणे जो साहब खे नफ़्सियात ते चङी दस्तरस आहे। इहो मुंहिंजो कमेंट आहे जेको नाविल ते ॻोल्हियां पियो किथे लिखियो पियो आहे। त मां त सम्झां थो त ज़फ़र साहब माण्हू जी नफ़्सियात खे चङी तरह सम्झनि था, छो जो मुख़्तलिफ़ किरदार जेके पोर्ट्रे कया आहिनि उन्हनि में नफ़्सियात खां ॼाणू जेको माण्हू न हूंदो उहे उन्हनि किरदारनि जे अंदरूनी हालत खां जी एतिरी अकासी करे कोन सघंदो। फ़िलहाल त हेसि ताईं एतिरा ख़्याल आया आहिनि, इन खां अञा ॿिया ख़्याल आहिनि मुंहिंजे दिमाग़ में, पर कुझु न पिया अचनि। वरी जेकॾहिं गुफ़्तगू में ॿिया आया त पोइ ॻाल्हाए जी वठंदासीं।
जी महिरबानी अकबर साहब। अच्छा, इहो सवाल मुमताज़ साहब खां असां ज़रूरु कंदासीं। मुमताज़ साहब असांखे जेको आहे सो कुझु टेक्निकल वजह जे करे लीव करे विया आहिनि। जीअं ई उहो ज्वाइन कनि था त वरी असां उन्हनि खां इहो सवाल रखूं था जेको तेसीं तव्हां ताईं कयो आहे मूंखे नफ़्सियाती वारो, हिकिड़ो मिंट नफ़्सियाती जेको साइको एनालिसिस आहे। कलीम, तेसीं ताईं मां सम्झां थो त जी जी दोस्तनि जो शुक्रियो जी अदा सर। कयूं जेके असां सां गॾु आहिनि। अॼु कुझु नवां दोस्त बि नज़र अचनि पिया। रज़ाक सेतो साहब असांजा सां गॾु हूंदा आहिनि जी हमेशह। सर। यूनुस साहब आहे, झूंगार संघार आहे, गुल सिंधी आहे, हुबदार जूंगार सांगड़ सर। आहे, जी गुलाम सर। रसूल चांडियो साहब आहे, मोहम्मद यूसुफ जोयो साहब आहे, ऐं थोरी देरि पहिरीं आदिल अब्बासी बि जी हुआ, सर। शमी मनी बि हुई, ऐं इहे सभु जी दोस्त सर। आहिनि। महिरबानी जेके उहे असांखे ॾिसनि पिया ऐं उन्हनि असांखे जी ॾिसी लाइव ॾिसी रहिया आहिनि। जी दोस्तो, तव्हांजी महिरबानी। कुझु देरि में असां जेको आहे सो असां लास्ट राउंड शुरू कंदासीं। उन में अव्हांजी लाइव चैट मां कमेंट्स खणंदासीं ऐं असांखे कुझु कमेंट्स आया आहिनि। ऐं ॿियो इहो त महिरबानी करे जेको आहे सो हिन चैट असांजी स्ट्रीम खे शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे लाइक सब्सक्राइब कंदा हलो ऐं बेल नोटिफिकेशन बेल आइकन खे दॿाइजो जीअं तव्हांखे नोटिफिकेशन ईंदो रहे। नेक्स्ट जेको असांजो प्रोग्राम हूंदो या स्ट्रीम हूंदी उहा असांजी आहे यार मोहम्मद चांडियो साहब जे नाविल सिंधू ते। ऐं उहा स्ट्रीम असां छंछर ते कंदासीं दोस्तो। असां रेगुलरली छंछर ते स्ट्रीम कंदा आहियूं, पर कुझु कम अची विया आहिनि सुभाणे असांखे। असां जंहिंमें मां ऐं अख्तर जेको आहे सो शहर खां ॿाहिरि ट्रेवल करे रहिया आहियूं। इन करे जेको आहे सो असां जुमे ते कई आहे। इन करे असां ज़फ़र साहब खे बि एमरजेंसी में इहो मां उन्हनि खे एडवांस में ॿुधाए बि कोन सघियुसि, छो जो उन्हनि सां सैटरडे ते थियल हो। त सर असांखे टाइम ॾिना। सर तव्हांजी वॾी महिरबानी ज़फ़र साहब, ऐं सॉरी तव्हांखे न असां न डिस्टर्ब कयो पंहिंजे साईं, न न न न जी इहो इज़त अफ़ज़ाई आहे, इहो सुठी ॻाल्हि तव्हांजी आहे। थैंक यू इंगेजमेंट्स वेरी मच। मां तव्हांखे जी। अच्छा सर तव्हां असांखे थोरो हिन करेक्टर्स जे हवाले सां, जीअं मुमताज़ साहब उन्हनि ते चयो त नफ़्सियाती तौरु उहे साॻा ई रहनि था, स्टैटिक आहिनि, उन में चैन नथो अचे। ऐं जेको आहे सो अकबर साहब इहो चयो त जेको आहे सो मेन जेको नॉवल निगार आहे नॉवल में, उहो माना इमोशनल लेस थो रहे, उन में चेंज नथी अचे। इन हवाले सां तव्हां ॿुधाइजो त पोइ वरी अख्तर खां असां कमेंट वठूं था। पोइ वरी असांजो लास्ट राउंड शुरू थी वेंदो जंहिंमें असां चैट वठंदासीं दोस्तनि जी। सर ज़फ़र साहब पहिरीं अव्हां जो कमेंट। महिरबानी। पहिरियों त अकबर साहब, इहो त सॼो नाविल एॾी बारीक बीनी सां, ईमानदारी ॻाल्हि मां पढ़ंदो आहियां, नोट्स बोट्स वठंदो, पर एॾी मां रिकॉल न करे सघियो। केरु मूंखां इवन अञा पंहिंजे नाविल से पुछे ज़फ़र साहब त सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे तव्हांजे हिन नाविल ते आऊं जेकॾहिं लेक्चर कयां त नॉन स्टॉप ऐं हिकिड़ो कलाकु ॻाल्हाए सघां थो। मुंहिंजा हिन में न घणेई न नोट जेके हींअर केॾी महिल ॻाल्हाइण हम्म, महिल ज़हन में न ईंदा, लिखण महिल त अची वेंदा। न न तव्हांजी महिरबानी आहे। थैंक यू वेरी मच। ऐं वी आर लकी त तव्हां जहिड़ो जेको सिंधी, त मुंहिंजो दोस्त मूंखे माना ईअं हिकिड़ी लाइट मूड में ॻाल्हि था कयूं त मूंखे चवंदा यार नाविल मज़ो नथो अचे। मूं चयो यार मज़ो इन करे नथो अचे, तुंहिंजो अंग्रेज़ी लिटरेचर पढ़ियल कोन्हे। जॾहिं तूं अंग्रेज़ी लिटरेचर पढ़ंदे त पोइ तोखे मज़ो ईंदो। हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, तव्हांजो ई मूंखे कमेंट यादि आहे त कंहिं दोस्त तव्हांखे चयो त साईं यूनिवर्सिटीअ ते नाविल ॾसियो। मुंहिंजे ख़्याल में 7हों हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल हो, जिते पाण गॾु हुआसीं। तव्हां चयो दादा ही नाविल पढ़, चई ही ॾुखियो आहे। चईंदा ॾुखियो आहे त तूं बि त कुझु मेच्योर थी न। हा उन रीडर खे तव्हां चयो तूं त कुझु मेच्योर थी। सो थैंक यू वेरी मच। अगेन जेका हिकिड़ी ॻाल्हि त अकबर साहब जेका नोट कई त हू 200 माई वठी आई आहे, हुनजी माउ, ऐं 300 रुपया हुनखे खपनि था, वरी 4000 जी ॻाल्हि थी थिए। अकबर साहब, असांजे इन ज़माने में 4000 काटन न चओ, 4000 काटन या 4000 बोस्की, इहो अच्छा ट्रेडमार्क हो। ओहो हा अच्छा 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 ओ उन जो आई सी मूंखे हाणे यादि आयो त उन हा कार्टून जो। हा 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 उनखे सही 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 सऊदी सही अरब मां जेके 80 जे ज़माने में, 70 जे ज़माने में, भुट्टे साहब जे ज़माने में माण्हू ख़ासि तरह जोही ऐं दादूअ जे बेल्ट जा हा जेके हा हाणे सऊदी यादि अरब विया, पोइ
तोहफ़े तौर इहा वठी ईंदा केटी 4000 उनजो नालो केटी 4000 हाँ बिल्कुलु यादि आयो, हाँ बिल्कुलु बिल्कुलु यादि आयो। तो मां या उहो सम्झो आहे वरी 4000 रुपया सम्झो। हा न न हा बिल्कुलु आहे ईअं हिकिड़ो फर्स्ट इम्प्रेशन ईअं ई थो लॻे जीअं तव्हां सां त जेके असांजे ममताज़ साहब ॻाल्हि कई हाणे साईं न आहे त इहा ॻाल्हि पिन पॉइंट थी आहे त कहिड़ो किरदारु कीअं आहे ऐं कहिड़े नुक़्ते नज़र सां नफ़्सियाती तरह एसोसिएट नथो थिए या पंहिंजे इन्वायरमेंट खां ॿाहिरि बीठो आहे या पंहिंजे इन्वायरमेंट सां कोऑर्डिनेट नथो करे साइकोलॉजिकली, उहो तफ़सीली ॻाल्हि कयूं हा। हाणे अचूं था अकबर साहब जे नुक़्ते नज़र ते, त जीअं मूं पहिरियों ॻाल्हि कई त मां एज़ अ राइटर एज़ अ नॉवलिस्ट लिखंदड़ मां डिटेच हूंसि, जंहिं लाइ तव्हां ख़ासि हिकिड़ो टेक्निकल लिटरेरी वर्ड इस्तेमालु था कयो, पर कॉमन वर्किंग वर्ड मां कतब थो आहियां त मां ओतिरो हूंसि, मां उन में इमोशनली इन्वॉल्व न हूंसि। हा उहे डिस्पैशनेट चऊं, हा डिस्पैशनेट जंहिंखे असां चऊं था, त उन में तव्हां ॾिसंदो त हाणे मूं लाइ पाण लाइफ चैलेंज हो त जेको नॉवल लिखी रहियो आहे माण्हू ऐं ॿियो जेको रियल सेंस में ज़फ़र जूणे जो लिखी रहियो आहे उन में का ममासलत न थी पए, उन में का हिकु जहिड़ी न थी पए जो माण्हू चवनि भाई त तूं पाण आहे त इट्स अ गुड, त मां इन में कामयाबु वियुसि त मां किथे पाण कोन थो लॻा त ही मां आहियां। न को मूं पंहिंजे प्रोफेशन जो बैकग्राउंड ॾिनो आहे, न को मूं पंहिंजी रीडिंग जी जेको आहे सो रिफ्लेक्शन ॾिनी आहे, न को मूं पंहिंजी का पंहिंजी सियासी समाजी एसोसिएशन जी रिफ्लेक्शन ॾिनी आहे। हाणे उहो जीअं त शौरी कोशिश हुई, तंहिंजे करे किथे किथे हिकिड़ो तासिर उभरे थो त ही नाविल लिखंदड़ माना जेको नाविल में नाविल लिखंदड़ आहे उहो ख़ुदि मैच्योर छो नथो थिए, ग्रो छो नथो करे, या असर क़बूल छो नथो करे, उहो बिल्कुलु नथो करे। उहो शौरी तरह मूं उनखे महदूद रखियो आहे इमोशनली, त जीअं हू ॿियनि नाविल लिखंदड़ जीअं रियल सेंस में थींदो आहे त पंहिंजे किरदारनि खे स्पेस ॾेई सघे। तंहिंजे करे हुनजो किरदारु तव्हां ॾिसो थो सिर्फ़ु कनेक्टिंग आहे, सिर्फ़ु जोड़ींदड़ आहे ऐं स्टोरी खे अॻिते वधाईंदड़ आहे। त इहा ॻाल्हि बिल्कुलु शौरी तरह हुई ऐं उन शौरी तरह ई रखी वई आहे, जंहिंजे करे इहो बि तासिर मिले थो त हू इरिलेवेंट आहे, हू माना ॼण त हिकिड़ो रिपोर्टियर आहे जेको सिर्फ़ु रिपोर्ट थो करे पियो। हा ईअं ई लॻे थो बिल्कुलु। अच्छा हिकिड़ो मूं ही नाविल पढ़ंदे हिकिड़ो कमेंट्स लिखंदो वेंदो आहियां, हिकिड़ो कमेंट मूं लिखियो उहो आउं तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो त जेल दौरान अक्सर छोकिरियुनि जूं पचारूं, यानी जेल में जेको किरदारु आहे रुगो ख़तनि में या डायरी में यूनिवर्सिटी जॾहिं यादि लिखे थो त रुगो छोकिरियुनि जूं ॻाल्हि थो लिखे। जेल दौरान अक्सर छोकिरियुनि जूं पचारियूं जंहिं काज़ लाइ जिदोजहद कई हुई उन जूं ॻाल्हियूं न, यानी सिंध जी आज़ादी ऐं कमपरस्त जिदोजहद ते ख़ामोशी। छा हू पंहिंजे काज़ तां हथ खणी चुका हुआ सभ जा सभु? कुझु ॻाल्हियूं त सिंध सां मुहबत ऐं कमेंट जूं बि हुजनि। हा, छा शागिर्द सियासत जो हर किरदारु आख़िर में पछताए थो? इहे उहे सवाल हुआ जेके मूं लिखिया हुआ, जेकॾहिं तव्हां इन्हनि जा जवाब ॾियणु चाहियो त भले ॾियो। हा हाणे इन विच में हिकिड़ी ॿी ॻाल्हि माना जेका एहसान मंदी तौरु कजे, उहो मरहूम असांजो दोस्त आसिफ़ फरकी हाणे सुठो मुहाग लिखियो हुन ते। हा मुहाग लिखियो। जीअं मूं इहो नाविल लिखियो त आई वॉज नॉट कॉन्फिडेंट त इहो मां कंहिंखे ॾेखारियां, कंहिंखे चवां, ऐं कॉन्फिडेंट इन ख़्याल सां केरु जेकॾहिं चए त अदा ही त बेकार आहे त मूं में ॿियो दफ़ो लिखण जी उनखे रिवाइज़ करण जी हिमत कोन हुई, या मां माना न करे सघां। पोइ आसिफ़ फरकी खे मूं ॾेखारियो। आसिफ़ फरकी सिंधी त सम्झी सघे पियो ॻाल्हाइण, पर पढ़ी न पियो सघे। त अकबर साहब हुनजो थोरो ऐं कलीम बुट ऐं असांजो अख्तर ॿुधे थो पियो त हुन हिकिड़ो सिंधी छोकिरो हायर कयो जंहिं सॼो नाविल हुनखे रीड आउट करे ॿुधायो। उन खां पोइ हुन माना इहो मुहाग लिखियो ऐं प्रीफेस लिखियो। ऐं हुनजो मूंखे यादि आहिनि कमेंट त चई सिंधी लिटरेचर त मुंहिंजी आहे कमज़ोरी, त मां न पढ़ी सघियो आहियां, लैंग्वेज मूंखे नथी अचे पढ़णु,
पर चई ही जेको तव्हां इंटरफेसिंग कई आहे या इंटरटेक्सिंग आहे, इहो नओं तजुर्बो आहे ऐं ॾाढो हुन एप्रिशिएट कयो। ऐं इंटरटेक्चुअलिटी इंटरटेक्चुअलिटी बि आहे, बिल्कुलु। हाणे जेके अकबर साहब जी माना ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि हीअं आहे त इन ज़माने में मां पाण बि स्टूडेंट हुयुसि 80 जे ॾहाके में। 80 जे ॾहाके में सिंध जी तरक़ी पसंद ऐं क़ौम पर सियासत उरूज में हुई। ऐं पोइ उहे माण्हू जॾहिं असां यूनिवर्सिटी में कंहिं ॿिए पर्सपेक्टिव में ॾिसंदा हुआसीं, पर हाणे जॾहिं प्रैक्टिकल लाइफ में उन्हनि माण्हुनि सां मेल मुलाक़ात थिए थी, ॻाल्हियूं ॿोलियूं थियनि थियूं, त उहे हाणे ॿिया माण्हू आहिनि। उहे माण्हू न आहिनि इमोशनली इंटेलेक्चुअली पंहिंजी बॉडी लैंग्वेज में, हाणे हू ॿिया माण्हू आहिनि। ॿिया इन दैट सेंस त हू पंहिंजे उन माज़ीअ ते नथा ॻाल्हाइनि, हू पंहिंजे उन दौर ते नथा ॻाल्हाइनि। उहे हिन वक़्त जा जेके चैलेंजिस आहिनि, जेके हुनखे रोज़ी रोटीअ जा मसइला आहिनि, जेके हुनखे एम्प्लॉयमेंट जा मसइला आहिनि, जेके हुननि खे हिकिड़ो अजीब फीलिंग आहे त हुननि खां जेके इनकॉम्पिटेंट माण्हू हुआ, उहे कंहिं माना मॉडर्न ज़माने जी लैंग्वेज में सुखिया सताबा आहिनि। त इहा हिकिड़ी गिल्ट माना 80 जे ॾहाके जे हिकिड़े वॾे शागिर्द तहरीक खे या शागिर्द जदोजहद खे या शागिर्दनि जा जेके अॻुवान हुआ, पोइ घणा प्रेस में विया, के NGOs में विया, पर इन वे दे आर नॉट हैप्पी। छो त जेका यूथ हुननि गुज़ारी, उहो ड्रीम्स जेके हुआ ऐं जेको हिन वक़्तु हू ज़िंदगी गुज़ारनि था पिया, उहे पाण में किथे बि न को मैच थियूं कनि, न को हुननि जो कंपेरिज़न थी सघे थो। त इहा ॻाल्हि अकबर साहब बिल्कुलु तव्हांजी माना सही आहे त हिन नॉवल जो वॾो जेको इमोशनल कंटिन्यूटी आहे, उहो सेंस ऑफ गिल्ट आहे। उहो तव्हांखे किथे घणो किथे थोरो, पर इहो माना मिलंदो। ऐं सेंस ऑफ लॉस एंड सेंस ऑफ गिल्ट, ॿई शयूं नॉवल में, त यू आर वेरी मच राइट, त इहो इन में आहे। ऐं हाणे मूंखे लाइ वरी इहो माना चैलेंज हुयो त इन्हनि खे बैलेंस कीअं कयां। जेकॾहिं गिल्ट खे ऐं सेंस ऑफ लॉस खे हावी थो कयां, त पोइ त माण्हू कंहिं बायोग्राफिकल फॉर्म में कंहिं ॿिए तौर तरीक़े सां लिखे हा। तंहिंजे करे मूंखे काफ़ी शयूं माना इहो जॾहिं पहिरियों हुयो ड्राफ्ट, त उहो 600-700 पेजिस जो हो। पोइ मूं उनखे पाण एडिट कयो, रिपीटेशन्स काटियूं, ऐं मुंहिंजी इहा कोशिशि हुई त जेको चैलेंज हुयो, जेके तव्हां नॉवल जे जेको आहे सो टेक्निक्स ते ॻाल्हियूं कयूं, नो डाउट इहे सभु मूं पढ़िया किताब, ऐं नॉवल्स जा जेके ख़ासि तरह राइटर्स एट वर्क जेको सीरीज़ हुई पेरिस रिव्यू जी, उहा पढ़ी, ऐं नॉवल्स के टेक्निक्स ते जेके लेक्चर्स हुआ उहे ॿुधा। त इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त मां ईअं रैंडमली न लिखियो, तयारी करे लिखी। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मूं पननि ते बाक़ाइदे ग्राफ ठाहिया, त ऐं वर्डनि जी जेका स्प्रेड आहे, उहे बि तव्हां ॾिसंदो त लॻभॻि हिकु कुझु चैप्टर जंहिंजी रिक्वायरमेंट हुई, उहे उन्हनि में घणा वर्ड आहिनि, बाक़ी वर्ड एतिरा आहिनि जो उन वर्डनि जो जेको नंबर आहे, वॉल्यूम आहे, उहो तक़रीबन हिकु जहिड़ो आहे, हिकु जेतिरो आहे। कुझु चैप्टर हैवी आहिनि, कुझु चैप्टर लॉन्ग आहिनि, हिकु ॿ चैप्टर बाक़ी ईअं। त इन तजुर्बे करण खां पोइ मूंखे आसानी इहा थी, माना तजुर्बो मीन्स एडिटिंग करण खां पोइ, त एडिटिंग में मूं कुझु प्रिंसिपल्स रखिया त जेका शइ मूंखे वणे थी उहा नॉवल में न हुजणु घुरिजे, माना एज़ अ राइटर जेका मूंखे वणे थी उहा न हुजणु घुरिजे, नंबर 1। नंबर 2, ॿियो मूं एवरेज, मिसाल तौर मूं नॉवल पंहिंजे दोस्त खे ॾिनो, दोस्तनि खे ॾिनो, बल्कि पंहिंजे मेल फीमेल अली नवाज़ खे ॾिनो, ॿियनि दोस्तनि खे ॾिनो, सहरगुल भट्टी खे ॾिनो, पंहिंजे सिस्टर खे ॾिनो। त तव्हां ॾिसो त तव्हां सम्झी सघो था, तव्हांखे हीअ ॻाल्हि वणे थी, जस्ट चेक करण लाइ त हू छा था फील कनि, कीअं। त उन्हनि जो
मुंहिंजो माना इहो त इहे ट्रू सेंस में रीडर्स आहिनि, इन जो माना कुझु खे छॾे करे, जीअं कुझु त वेल रीडर्स आहिनि, पर जेके मुंहिंजी सिस्टर थी, मुंहिंजा ॿिया उहे दोस्त थिया जेके लिटरेचर जी दुनिया जा न आहिनि, त मूं सोचियो त इन्हनि जो ई फीडबैक एज़ अ रीडर तौरु ट्रू फीडबैक हूंदो एज़ अ रीडर। या त असां हुनखे फ्रेम में ॾिसूं था, असांजे पंहिंजे नुक़्ते नज़र में ॾिसूं था, पंहिंजे राइटिंग एक्सपीरियंस जे पर्सपेक्टिव में ॾिसूं था, पर मुंहिंजो ही ट्रू रीडर्स हूंदा, त उन्हनि जो फीडबैक बि मूं लाइ ॾाढो माना कराए थो थिए, जंहिंखे प्री टेस्टिंग असां NGO जे वर्ल्ड में चवंदा आहियूं। ऐं ॿी जीअं ममताज़ ॻाल्हि कई त एंथ्रोपोलॉजी में हिकिड़ी टेक्निक हूंदी आहे पार्टिसिपेंट ऑब्जर्वेंट। तव्हां पार्टिसिपेंट बि हुजो पर तव्हां ऑब्जर्वेंट बि हुजो। जीअं तव्हां नाविल जे लेखक जो, नाविल लिखंदड़ जी, नाविल में जेको लेखक आहे उनजो अकबर साहब था ज़िक्र कयो आहे त ही इज़ अ पार्टिसिपेंट, पर उनजो ज्यादा रोल ऑब्जर्वेंट ऐं डिस्क्राइबर आहे। त इहे टेक्निक्स जेके हुयूं सोशल साइंसिस जूं, उहे मूं हिन नाविल में जीअं मुमताज़ पिन पॉइंट कयो त उहे मूं कतब आंदियूं। जी सर तव्हांजी ॻाल्हि पूरी थी वई? हा, मुंहिंजी ॻाल्हि पूरी थी। ज़फ़र साहब जी, थैंक यू सर। अच्छा दोस्तों, हिन हिस्ट्री में मज़े जी ॻाल्हि इहा आहे त काफ़ी पोस्ट मॉडर्न जेके एज़ अ टर्म्स असां यूज़ करे विया आहियूं। कुझु देरि पहिरीं जेका आहे सो अकबर साहब इंटरटेक्सचुअलिटी जो टर्म यूज़ कयो। इंटरटेक्सचुअलिटी माना बैनुल मतनी, माना जेको टेक्स्ट जेको तव्हां बारो कंदा आहियो उनखे ॿियो टेक्स्ट उन पंहिंजे टेक्स्ट में यूज़ कंदा आहियो, उहो ट्रांसलेशन जी सूरत में बि थी सघे थो, उहो तव्हांजो ओपिनियन तव्हां उन ते ॾेई सघो था। ऐं इहा इंटरटेक्सचुअलिटी जी हिकिड़ी फ्रेंच माई हुई जंहिं इहा टर्म कॉइन कई, फ्रेंच फिलोसोफर हुई, उनजो नालो मुंहिंजे ज़हन मां निकिरे पियो, पर उहो वरी मां तव्हांखे अॻियां शेयर कंदो हलंदुसि। त सर तव्हांखे ज़हन में आहे अकबर साहब नालो उनजो? मां पाण तव्हां चयो त मां सोचां पियो, पर अची वेंदो ज़हन में। जी जी, हा, उहा माई हुई, फ्रेंच माई, जंहिं इहो इंटरटेक्सचुअलिटी जो टर्म कॉइन कयो। ऐं उन चयो त दुनिया में को बि टेक्स्ट नओं कोन्हे, पुराणे माज़ी में लिखियल टेक्स्ट जो शेडो आहे या रिफ्लेक्शन आहे या उनजी ट्रांसलेशन आहे या उनजी सम्झाणी आहे, पर माना नओं टेक्स्ट कोन्हे को, उहो माना उन सेंस में उन चयो हो। ऐं उनखे उहो इंटरटेक्सचुअलिटी जो ॻाल्हि करे थी। अच्छा, हाणे असां वटि मुमताज़ साहब मौजूदु आहे। सर ज़फ़र साहब, तव्हां मुमताज़ साहब खां को सवाल करणु पिया चाहियो? मुमताज़ साहब किरदारनि जे हवाले सां। उहो सवाल मूं पुछो हो, जी सर। त मुमताज़ साहब चयो त हिन में कुझु किरदार जी कुझु नफ़्सियात कमज़ोर आहे, त मूं चयो त उहो कहिड़ो किरदार आहे, ॿुधायो त उन ते ॻाल्हायूं थोरो। एक्चुअली मूंखे उहो उन वक़्तु यादि न हो, जेको उहा मूंखे कहाणी यादि आहे त हिकिड़ो जेको कैरेक्टर आहे जॾहिं उहो ॻोठु वञे थो, उनजे कढ आहिनि, माना क़ौमी कारकुन आहे, उहो कमांड में फसलुनि में ओॾे लिखंदो थो वञे, वरी माइटुनि में मिलंदुसि। त मूंखे नालो ज़ाहिर आहे, उहो मुंहिंजी नोटिंग्स थियल हुयूं किताब। जॾहिं ही तव्हां प्रोग्राम शुरू कयो इतफ़ाक़ सां, मुंहिंजो बि वरी असांजी इलेक्शन हले पई न, त उन में बि प्रोग्राम हर कनि पिया, त मां उहो वरी खणी अची न सघियुसि पाण सां। उनजो ज़िक्र असां करे चुकासीं, उन किरदार जो असां हाणे ज़िक्र कयोसीं। जी जी, हा, पर मां ॿुधो कोन था मुंहिंजी ॻाल्हि। वो जेको शाख टपंदे जी जी, बिल्कुल, एग्जैक्टली, हा। मूंखे त उहो किरदार वणियो ॾाढो। तव्हांखे अलाए कहिड़ी कमज़ोरी? पर उनजी साइको जेको उनजी जेकी साइको एनालिसिस जॾहिं कयूं था त उन में मूंखे उहो जंहिं माना उन नफ़्सियात जो हू माण्हू आहे, जंहिं नमूने हू एग्रेसिव बि आहे ऐं जेको आहे वरी थोरो उनमें डप बि आहे, वरी कॾहिं कॾहिं रेवोल्यूशन थी थियो वञे, त उनजी जेकी उन नफ़्सियात खे अञा जेकॾहिं उनजा कुझु हिकु इवेंट ॾेई करे उनखे अञा वधीक स्ट्रांग करे पिए सघियो। पर इहा हिकु रीडर ख़्वाहिश आहे जेकी मां सम्झंदो आहियां इहा अजाई बि हूंदी आहे। असां एलोबरेट कंदा आहियूं, असां पिन पॉइंट कंदा आहियूं, पर जॾहिं लेखक लिखी छॾे थो शइ अची वई सा अची वई, पर ज़ाहिर आहे हुनखे असां जॾहिं वरी इहो हूंदो आहे ईंदड़ वक़्त लाइ, जॾहिं माण्हू ॿियो कमु करे रहियो हूंदो आहे, त उन में असां ही उन लाइ पिन पॉइंट हूंदी आहे। जेको थी वियो सो थी वियो, ज़ाहिर आहे। ऐं पढ़ंदड़ बि कॾहिं कॾहिं पंहिंजूं ख़्वाहिशूं ज़ाहिर कंदो आहे या सलाहूं ॾींदो आहे, पर इहे थी वियल कम ते सलाहूं या ख़्वाहिशूं बुनियादी तौर ते तव्हांजे ईंदड़ कम जे लाइ हूंदियूं आहिनि, त बाबा जॾहिं ईंदड़ कम में तव्हांजी अहिड़ियूं शयूं थियनि त उन्हनि खे ही ध्यान में रखियो वञे। अदरवाइज़ जेकॾहिं तव्हां उन ई सब्जेक्ट उन ई टेक्स्ट ते इहा ॻाल्हि कयो था, त मां उहा सम्झंदो आहियां इहा गैर ज़रूरी हूंदी आहे। मां पंहिंजी ॻाल्हि इहा गैर ज़रूरी सम्झां थो, त चए ही शइ थी वई,
पर सिर्फ़ु इहो हुनजो हिकिड़ो ई अहमियत वारो नुक़्तो हूंदो आहे त वरी जॾहिं तव्हां ॿियनि किरदारनि ते नाविल लिखणु वञो पिया त उन में जेकॾहिं तव्हांजी नियत आहे, जेकॾहिं न आहे त पोइ त बसि ॻाल्हि ख़तमु आहे, त पोइ इहे शयूं थोरियूं अहमियत इख़्तियार करे वेंदियूं आहिनि। जी 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 ऐं थोरो अच्छा दोस्तों थोरो हिकिड़ी ॻाल्हि ऐड करणु चाहियां थो, हिकिड़ी ॻाल्हि सर ऐड मां ई जेको आहे सो फ्रेंच फिलासफर जंहिंजो ज़िक्र कयोसीं पियो उनजो अख़्तर नालो मोकिलियो आहे, उहो पढ़ी वठां पोइ तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कयो। जी जी इहो सिमाजी गूगल जो कमु। हा इन इन जो नालो आहे जोलिया या होलिया क्रिस्टीवा। जूलिया क्रिस्टीवा, जूलिया क्रिस्टीवा, हा जी जूलिया जी जूलिया सर क्रिस्टीवा, हाणे तव्हां कंटिन्यू। हा सही आहे सही आहे। उहो असल में त फ्रेंच में त ॿियो चवंदा आहिनि, फ्रेंच में त अञा बि हिनखे चवंदा हा ओलिया, होलिया ओलिया जी ओलिया जी ओलिया, पर जी असां बिल्कुलु अंग्रेजी में उसके पढ़ंदासीं जूलिया क्रिस्टीवा, ये पोस्ट मॉडर्निस्ट राइटर, बिल्कुलु पढ़ियो आहे मूं हुनखे। अच्छा हिन में हिकिड़ी जेका राइटर जेका टेक्निक रखी आहे हिन में, उहा साॻी टेक्निक मूंखे हुन में वणी हुई ऐं मूंखे हिन में सारामागो वारे नाविल में, हुज़े सारामागो वारो नाविल जेको आहे ब्लाइंडनेस, ब्लाइंडनेस में ब्लाइंड राइटर छा कयो त तव्हां सभिनी पढ़ियल आहे, हिकु त हुन फुल स्टॉप कामा कोन ॾिनी, ख़ैर हिते अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, उहो हुनजो स्टाइल आहे। हा फुल स्टॉप कामा कोन ॾिनी, जॾहिं कंहिं हुन खां इंटरव्यू में पुछियो त तो न फुल स्टॉप ॾिनी आहे न कामा ॾिनी आहे, तूं ईअं लिखंदो पियो आहीं, अच्छा ॿियो इहो त डायलॉग आहिनि या ॻाल्हियूं आहिनि, कंहिं छा चयो, कहिड़ो डायलॉग कहिड़ो किरदारु ॻाल्हाए पियो, तो इहो असां लिखंदा आहियूं न, जुमे हीअं चयो पोइ वलू वरी हीअं वराणियो, जुमे छा चयो उहो डायलॉग लिखियल आहे, वलू छा चयो उहो डायलॉग लिखियल आहे, उन ते कोई वज़ाहत न आहे कि छो ईअं कयो आहे। हुन चयो त असां हेॾी महिनत करे नाविल लिखूं, रीडर एतिरी बि तकलीफ़ नथो करे, जेको गौर सां पढ़े, जेको गौर सां पढ़े, गौर सां पढ़ण बि हिकिड़ी डिमांड आहे न रीडर खां। रीडर चवंदो आहे आउं रुगो कंध खे विहाणो ॾेई अॻियां किताब खणे वेठो या किताब ऑटोमेटिकली मुंहिंजे दिमाग़ में मुंहिंजे ज़हन में सस्पेंस डाइजेस्ट ऐं जासूसी डाइजेस्ट पढ़ो, पोइ नाविल न पढ़ो। रीडर खे मेच्योर करणो आहे त रीडर जे लाइ कुझु चैलेंज पैदा करणा आहिनि। ईअं अच्छा अकबर साहब जी जी हिकिड़ो जुमिलो रीडर हिकिड़ी हा जी जी उहो इहो त हिन में जेके बि किरदार आहिनि न, उन्हनि किरदारनि जा नाला न आहिनि। ऐं छा कंदो आहियां जॾहिं नाविल पढ़ंदो आहियां त किरदारनि जा नाला पासनि खां लिखंदो वेंदो आहियां ऐं उन किरदारनि जे बारे में को ॿ टे जुमिला बि लिखी छॾींदो आहियां ताकी 5 साल खां पोइ पढ़ां त मूंखे यादि हुजे। हिन किरदारनि जा नाला ई कोन्हनि, केरु हिकु अधु जॻह ते को नालो आहे सो बि ईअं। हाणे पहिरीं त माण्हू इहो सोचे थो त हीउ जेके यूनिवर्सिटी वारा किरदार को हिकिड़ो आहे, हिकिड़ो ई किरदार आहे जेको हुयो, पोइ ख़बर पवे थी न यार हिकिड़ो किरदार त कोन्हे, हीउ त हर किरदार अलॻि आहे। इहो रीडर जो बि इम्तिहान आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मूंखे यकीन आहे, तव्हां वञी पुछी ॾिसो जिन घणनि नाविल पढ़ियो हुजे उन इन यूनिवर्सिटी वारे किरदार खे हिकिड़ो किरदारु सम्झंदा, पोइ कंट्राडिक्शन ॻोल्हींदा, अड़े यार हुते सवेरे हीअ ॻाल्हि कई, हिते ही हाणे ॻाल्हि हीअ पियो करे, बाबा उहो अलॻि किरदार आहे, उहो अलॻि किरदार आहे, उहो अलॻि किरदार आहे। त इहा शौरी कोशिशि आहे, इहा लाशौरी कोन्हे। तॾहिं मूं चयो त हिन नाविल खे लिखण जे लाइ बाय बुक लिखियो वियो आहे, यानी सभु रूल्स रेगुलेशन इन हद ताईं जो नाविल क्रिटिसिज्म जा बि हिते लिखियल आहिनि। हिन में सुफ़े नंबर 187 ते नाविल में आत्मकथा में छा फ़र्क़ु आहे, सारूणिन में उन्हनि में छा फ़र्क़ु आहे, बाक़ाइदा यानी नाविल जो आर्ट बि लिखियल आहे हिन में, रेफरेंस ॾिनल आहिनि जी। हाणे एतिरो जॾहिं ज़फर साहब जेको एतिरो पढ़ियो बि आहे नाविल खे, हिकिड़ो कामयाबु नाविल बि आहे, त मुंहिंजूं ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ो करे पोइ आउं पंहिंजी गुफ़्तगू खे ख़तमु कंदुसि। उहो ई आहे, हिकिड़ी ॻाल्हि इहा त जेका मूं पंहिंजो अंसारी साहब जे नाविल ते उॾोही ते जेको पाण ॻाल्हायो, उते बि इहा ॻाल्हि कई त उॾोही जहिड़ो शानदार नाविल उनजो ॿियो छापो छो न आयो आहे हेसि ताईं। ऐं हीअ 2016 खां हाणे 2024 8 साल थियनि पिया, हिन जो ॿियो छापो न आयो आहे। छा असांजा रीडर जेके आहिनि एतिरा सहल पसंदि थी विया आहिनि जो हुननि खे सफ़ा सवलिड़ियूं ऐं सफ़ा हलकड़ियूं 112 पेजिस जो नाविल खपे जेको नान खताई वांगुरु खाई छॾिजे, जेको असां ते को असर बि न करे। त हिन नाविल खे जो ॿियो छापो अचणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ज़फर साहब हिकिड़ो नाविल लिखी एतिरी ॼाण एतिरो इल्मु नाविल जे बारे में हासिल करे ख़ामोश थी छो वेठा आहिनि, किथे यानी गुम आहिनि हिन दुनिया मां। हिकिड़ो नाविल हेसि ताईं
हींअर तव्हां हिकिड़नि खे पढ़ो नाविल तमामु घणा तेज़ी सां लिखजनि पिया साईं। 8 सालनि में ॿियो नाविल मां सम्झां थो त 2 टे नाविल अचनि, न त कम से कम हिकिड़ो नाविल अञा अचे। थैंक यू। अच्छा, जेको आहे सो अकबर साहब जी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदे त हिकिड़ो त रीडर इहा डिमांड थो करे त राइटर हुन जी लेवल ते अची लिखे। हाणे जेको मुमकिन कोन्हे को त राइटर जेकॾहिं रीडर जी लेवल ते अची वियो त पोइ माना रीडर पाण ई राइटर थी वञे, राइटर जी ज़रूरत ई कोन्हे। ऐं ॿियो जेको मूंखे इन नॉवल मां फील थियो त ज़फ़र साहब जेको आहे सो जेके नाविल निगार जा 3 क़िस्म आहिनि, उन्हनि में प्लॉटर या मास्टर प्लॉटर आहे। जेको ज़फ़र साहब ॻाल्हि कई त ग्राफ ठाहिण ऐं जेको आहे सो हर शइ खे वाज़े करे पहिरीं उन ते होमवर्क करणु, त इहो जेको आहे सो नाविल निगार जो हिकिड़ो क़िस्म हूंदो आहे प्लॉटर। ऐं उहे जेको आहे सो ईअं हर शइ जो ते होमवर्क कंदा आहिनि। उन में जीअं जेफरी आर्चर वग़ैरह इहे जेको आहे सो पंहिंजे प्लॉट खे हर शइ खे उन ते होमवर्क कंदा हुआ, त इहो थो लॻे। अच्छा, अख़्तर इलाही देरि खां ख़ामोश आहे। अख़्तर, जेकॾहिं तव्हां ताईं आवाज़ु पहुचे पियो त हिन नाविल जे किरदारनि जे हवाले सां मुख़्तसर तव्हां ॻाल्हायो। असां वटि 5 मिंट बचा आहिनि। हिकिड़ो कमेंट आहे असां वटि जूंगार जेको आहे सो सांगड़ जो, असीं उहो बि खणंदासीं। अख़्तर, पहिरीं तव्हां हिन नाविल जे किरदारनि जे हवाले सां पंहिंजी राय ॾियो। अच्छा जी दोस्तों, हीअ हाँ जी 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 अख़्तर हीअ प्लीज। ही तव्हां हा अच्छा दोस्तों, ही असां वटि हिकिड़ो कमेंट आयो आहे लाइव चैट में। साईं जेको आहे सो साईं ज़फ़र साहब जी ॻाल्हि त जॾहिं मूं 2013 ईस्वी में जेके नॉविल पढ़िया जेके मयारी न हुआ, जिन खे पढ़ण बाद कावड़ में अची साईं पाण नॉविल लिखियो, मुंहिंजो सुवालु आहे उहो आहे त मयारी नाविल जी तशरीह छा आहे सिंधी अदब में, के अहिड़ा 10 खनि नाविल जिन जी जो मिसाल ॾेई सघिजे। जी सर। मां केरु थो जी जवाब सर। ॾे? अच्छा, ओके ओके। ज़फ़र साहब, अकबर साहब, मुमताज़ साहब, अख्तर, सभई को बि जवाब ॾे सर। पहिरीं आउं पंहिंजा नाविल ॿुधाए थो वञा। जी दोस्त पुछियो आहे त इन में कंजूसी न करणु खपे ऐं ॿुधाइणु खपे। जी सर। मां दोस्त खे मशवरो ॾींदो वेंदुसि, पोइ रिकॉर्डिंग थींदी वेंदी, पोइ ॾिसी ऐं पढ़े या न पढ़े संदसि मर्ज़ी। असां 2006 में हिकिड़ो नाविल आयो उॾो ई अख़लाक अंसारी साहब जो, उहो तव्हां पढ़ी ॾिसो, तव्हांखे वणंदो। ॿियो 2006 में ई रुंज नाविल आयो मुंघाणी साहिबा जो, उहो पढ़ो, तव्हांखे सुठो लॻंदो। ऐं उनखां पोइ मुनवर सिराज जो नाविल आहे 2012 में खाॿी अखि जो ख़्वाब, इहो पढ़ो, इहो तव्हांखे चङो लॻंदो। मुमताज़ बुखारी साहब जो क्लास 4 जी महबूबा, इहो बि सुठो नाविल आहे। ऐं उनखां पोइ अणसुञातल अनवर शेख जो नाविल आहे। उन बि ज़फ़र साहब वांगुरु हिकिड़ो नाविल लिखी ऐं गुम थी वियो, पुलिस ऑफिसर आहे पर उहो सुठा नाविल लिखी सघे थो, उहो आहे उजामियो ॿारहं 2015 जो आहे या 15 जो आहे शायदि, मूं 16 में पढ़ियो। ज़फ़र साहब जो आहे, उहो तव्हां पढ़ो। ऐं रसूल मेमन विसारियो था सर। अचां पियो रसूल, हा रसूल मेमन जो ॾाढो मूंखे नाविल वणे थो, उहो आहे नजूमी। नजूमी नाविल मूंखे इन जो टॉप ते लॻे थो। ऐं ॿियो कुता, इहे 2 नाविल हुन जा सुठा आहिनि। त सभु नाविल चङा आहिनि पर इहे 2 नाविल हुन जा मूंखे सुठा लॻनि था। ऐं उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां थो नाविल ऐं कुझु, छो जो आउं नाविल पढ़ण जे मामले में जेको आहे उहो शाबाश ॾियण जे मामले में घणो कंजूस आहियां। शाबाश वाबस ॾियणु मुंहिंजो कमु कोन्हे। मूं वटि नाविल हुजे जहिड़ो हूंदो आउं चवंदुसि, हरू भरू मूंखे हिमत अफ़ज़ायूं करण जो शौक़ु कोन्हे। हिकु हदि ॿियो बि नाविल तव्हांखे ॿुधायां थो। मंज़ूर कोहियार जो नाविल तरीक़त जो सिज, उहो बि ठीकु आहे, उहो बि पढ़ो जेकॾहिं तव्हांजो थोरो तसवुफ़ ॾांहुं
लाॻाप आहे तव्हांजो रुझान ऐं ॿियो ही नाविल हिन जो आयल आहे कलीम जो रीगल चौक उहो नाविल आहे हाणे जेके 2023 में नाविल आया आहिनि उन में मुमताज़ बुखारी साहब जो नाविल आहे बेरंग इहो बि पढ़ण जहिड़ो आहे राफ़े शेख जो नाविल कंहिं हद ताईं बहितर आहे कहकशाउनि खां अॻिते ॿिया बि चङा आहिनि नाविल ऐं कबूतर जवाब ॻोल्हे थो कंपेरेटिवली जो बहितर आहे पहिरें नाविलनि खां 3 नाविल राइटर जा लिखियल आहिनि पर इहो नाविल टिन्ही मां इहो नाविल बहितर आहे बेरंग जो आउं ज़िक्र करे आयो आहियां बस फिलहाल एतिरा काफ़ी आहे सर इहो जेको आहे सो असांजो दोस्त आहे यार मोहम्मद चांडियो साहब उन कमेंट कयो आहे त मैडम सर गुल जो नाविल जेको आहे इश्क तमाम बुरे तमाम इश्क तमाम बुरे तमाम यस जी हा बिल्कुल ऐं आराधनी बि उन ते आराधनी नाविल आहे आराधनी इहो जेको आहे सो असां वेठे वेठे जेको आहे सो माए पब्लिकेशन जी बि जेको आहे सो प्रमोशन कंदा था हलूं असां वातुनि जी कंदासीं हाणे अच्छा दोस्तो असांजो ही जेको आहे प्रमोशन करण ॾिसो मुकल टियोरी मज़मून लिखियो आहे प्रमोशन करण नकाज जो कमु प्रमोशन करण नकाज न असां वरी किताब नकाज जी गुफ्तगू खां प्रमोशन खुद ब खुद थी वञे त ॿी ॻाल्हि आहे पर मक़सद जेकॾहिं इहो वेही असां वरी ममताज साहब जे पब्लिशिंग हाउस जी ॻाल्हि था कयूं न हा पर जेकॾहिं नकाज जे पब्लिशिंग हाउस जी पर असांजो किताब कोन थो छपराए ठीकु आहे अदाणी पब्लिशर सभिनी छपरायो आहे मूं हिकु न छपरायो आहे न साॻिया साॻिया किताब मुख़्तलिफ़ पब्लिशरनि में फिरनि था सभिनी जी प्रमोशन आहे ममताज साहब रुगो असांजा किताब नथो छपराए ॿिया सभिनी जा छपराए थो अच्छा दोस्तो ये असां जेको आहे सो 1.5 कलाक खां मथे थी विया आहियूं असांजो टाइम ऐं असां हिन स्ट्रीम खे हिते एंड था कयूं सभिनी दोस्तनि जी महिरबानी अच्छा दोस्तो ईंदड़ हफ़्ते असां यार मोहम्मद चांडिया साहब जे नाविल सिंधू ते ॻाल्हाईंदासीं ऐं महिरबानी करे तव्हां हिन स्ट्रीम खे शेयर कयो असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो जीअं तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदी रहे ऐं हिन स्ट्रीम में असां जेको आहे सो हीअ असांजी 10वीं स्ट्रीम हुई लाइव जंहिंमें असां सां सिंधी ॿोली जा मशहूरु नक़ाद साईं अकबर लिगारी साहब गॾु हुआ साईं ज़फ़र जुणेजो साहब जेको आहे सो असां सां गॾु हुआ साईं मुमताज़ बुखारी साहब ऐं अख्तर हफ़ीज़ साहब गॾु हुआ ऐं अॼु असां जेको आहे सो डॉक्टर ज़फ़र जुणेजो साहब जो नाविल उजामियो बरा ते भरपूर नमूने सां ॻाल्हायो ऐं डॉक्टर साहब सर ज़फ़र साहब तव्हांजा हिन स्ट्रीम जे हवाले सां लास्ट कमेंट्स पोइ असां हिन खे वाइंड अप था कयूं सर सर तव्हांजो आवाज़ न पियो अचे ज़फ़र साहब प्लीज़ तव्हांजो आवाज़ न पियो अचे सर तव्हांजो माइक म्यूट आहे तव्हां हुनखे अनम्यूट कंदव त जेको आहे सो आवाज़ ईंदो माइक तव्हांजो म्यूट आहे माइक खे अनम्यूट कजो सर ज़फ़र साहब अच्छा दोस्तो साईं जो माइक म्यूट थी वियो आहे ऐं हीअ असां जेको आहे सो हिते पंहिंजे हिन स्ट्रीम खे एंड करे रहिया आहियूं साईं ज़फ़र साहब साईं अकबर साहब मुमताज़ साहब अख्तर तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी दोस्तो ईंदड़ हफ़्ते असां छंछर ते गॾु हूंदासीं शाम जो 7 वॻे ऐं असां जेको आहे सो यार मोहम्मद चांडिया साहब जो नाविल सिंधू ते ॻाल्हाईंदासीं ऐं जेको आहे सो तव्हांजी वॾी महिरबानी हीअ असांजी 10वीं स्ट्रीम हुई जंहिंखे असां हिते ख़तमु करे रहिया आहियूं थैंक यू वेरी मच जीएस सिंधी ॿोली